वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज पे बैठे उलमाए किराम, खुलफाए किराम, नात ख़्वान ऐं साम्हूं वेठल मुंहिंजे मदीने वारे मीर जा आशिक़ो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तमाम दोस्तनि खे मालूमात अॼु जो ही प्रोग्राम सालियानो उर्स मुबारक सय्यदी व मुर्शिदी हज़रत क़िबला साईं सैयद अब्दुल गफ्फार शाह राशिदी रहमतुल्लाहि तआला अलैहि जो सालियानो उर्स मुबारक का मेमण ॻोठ कराची जे अंदर जेको मेमण बिरादरी जे नौजवान दोस्तनि जी तरफ़ खां बिलख़ुसूस मियां हाफ़िज़ ज़ुहैर नज़ीर अहमद जे महिनतुनि सां अॼु हिकु ज़िक्र जी ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे, जंहिंमें ख़ुसूसन ज़िक्र इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहादत खे ख़ास बुनियादनि ते रखियो वियो आहे। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर अल्लाह ताला जे कलाम आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मुझे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जी शान में औलिया अल्लाह जे निस्बत में उम्मीद आहे त मुंहिंजो करीम रब उहो कुछ चवराईंदो जंहिंमें उन जी बि रज़ा शामिल हाल हूंदी, मदीने वारे घोट जी रज़ा भी शामिल हाल। सुभान अल्लाह। गुज़िरियल साल पहिरों साल हुयो, असां मेमण दोस्तनि जे लाइ पहिरा मेमण दोस्त असां जे लाइ पहिरा नवा हुयासीं। इंशाअल्लाह ताला उम्मीद रखां थो त अॼु असां खोले खोले बयान कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला मूंखे करीम रब जे रहमत में उम्मीदूं आहिनि त जेके आया हो ख़ाली कोन वेंदा, जेके आया हो उहे ख़ाली ॻाल्हायो ख़ाली कोन वेंदासीं, छो त जेतिरा बि आया हो उन्हनि में अक्सरियत अणमिठे सौदे करण वारनि जी आहे। अणमिठो सौदो जेको कंदो आहे उहो कॾहिं बि खसारे में कोन वेंदो। अणमिठो सौदो जेको बि कंदो आहे मता तुंहिंजो ज़हन फौरन कंहिं जिन्स जे तरफ़ हलियो वञे, जिन्स जो सौदो ॾिसी पोइ कबो आहे, पर यार सां सौदो अणमिठो करे छॾिबो आहे। अणमिठे सौदे में वॾा फ़ाइदा हूंदा आहिनि। अज़ीज़ दोस्तो, तमाम तारीफ़ूं मुझे सोहणे करीम रब जे ज़ात ले जेको दुनिया जो ख़ालिक ऐं मालिक आहे, कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़े अरबे दुरूद इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे मथां जंहिं अल्लाह जे मखलूक के खुदा जे कुर्बत पहुंचाइण जो, अल्लाह ताला जे दरबार में पहुंचाइण जो मुझे महबूब मुस्तफ़ा सभिनी के सवलो ऐं आसान ढंग अता फरमाया। अॼु जो ज़िक्र इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम, लेकिन टाइम मूंखे अॼु ॾाढो कुशादो मिलियो आहे, पर तव्हां जे साथ सां अगर तव्हां जो साथ रहियो त टाइम वधी भी सके तो, न रहियो त टुटी भी सके। ठीक है ना दोस्तों? सब खां पहिरीं मुंहिंजा दोस्तों तव्हां खे त ख़बर आहे गुज़िरियल साल कुछ घड़ी ॻाल्हायोसीं। मुंहिंजी तबियत साफ़ ॻाल्हाइण जी, सादो ॻाल्हाइण जी, जवाब तलब करण जी, न नारन हणाइण जी, न वरी तव्हांखे पाउंड करण जी, न तो सुभान अल्लाह कोन चयो, तो कोन चयो, तो पर चयो, हर किसी जा समझण जी कोशिश कयो। अल्लाह तबारक व तआला कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। अल्लाह तबारक व तआला कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। उन करीम रब जे कुदरत में कॾहिं बि को हादिसो पेश कोन ईंदो आहे। अल्लाह जे कुदरत में कॾहिं बि को हादिसो ॻाल्हाईंदा पोइ या ॻाल्हाईंदा आवाज़ न ईंदो, तव्हां ॻाल्हायो। अल्लाह जे कुदरत में कोई बि हादिसो पेश न ईंदो आहे। हादिसो उते ईंदो आहे
जिथे मालूमात न होंदी आहे, हादिसो उते ईंदो आहे जिथे कुछ न कुछ अचानक थी वेंदो आहे। अल्लाह जे कुदरत में कुछ भी अचानक न थींदो आहे। अल्लाह ताला जेको चाहींदो आहे उहो ई थींदो आहे। अल्लाह जे चाहत खां सवा कुछ भी कोन थींदो आहे। इहो हिकिड़ो जुमिलो जेकॾहिं तव्हां मेमण ॻोठ जे हिन प्रोग्राम में अचण वारा पको करे छॾियो त सॼी तकरीर इन हिकिड़े जुमिले ते फेराईंदासीं। इन करे जुमिलो वरी थो रिपीट कयां त अल्लाह जे कुदरत में कोई बि हादिसो कोन ईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां तय थियल प्रोग्राम हूंदो आहे। जेको ख़ुदा चाहींदो आहे जो उहो ई थींदो। या पकी ॻाल्हि आहे, यकीन पको आहे, ॻाल्हि यकीन पको आहे। ये पक्का त पोइ हाणे सवाल पैदा थो थिए, चाहींदो त ख़ुदा है, हुकुम त ख़ुदा जो हूंदो आहे, मर्ज़ी त ख़ुदा जी हूंदी आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला जे आवाज़ ताईं पहुच त तो असांजी कोन्हे, तो असांखे केरु ॿुधाईंदो? अहम सवाल जे तरफ़ वठी पियो हलां। हुकुम त ख़ुदा जो हूंदो, फ़ैसिलो बि अल्लाह जो हूंदो, थींदो भी उन जे तरफ़ खां, छो त हादिसो उते न थींदो आहे। लेकिन जेकी कुछ अल्लाह जे रज़ा में मौजूद आहे, जेकी कुछ ख़ुदा चाहे रहियो आहे, उन सब जी ख़बर तव्हां असांखे कीअं पवे? छो त तव्हां ऐं असांखे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जेके हवा से खम्स अता फरमाया हन, पंज शयूं हन जंहिंसां इंसान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं शइ सां सम्झंदो आहे। यानी अखियुनि सां इंसान कंहिं शइ खे ॾिसी यकीन कंदो आहे, कंहिं शइ खे कननि सां ॿुधी यकीन कंदो आहे, कंहिंखे ज़ुबान सां चखी पोइ यकीन कंदो आहे, कंहिंखे नक सां सूंघी पोइ यकीन कंदो आहे, कंहिंखे हथड़ो हणी पोइ यकीन कंदो आहे। इहे पंज जेके हवा से खम्स आहिनि, इन्हनि पंजनि जी रसाई अल्लाह जे ज़ात ताईं कान्हे। अल्लाह जे ज़ात ताईं अल्लाह जे ज़ात ताईं पंजनी जी अल्लाह जे ज़ात ताईं रसाई कान्हे का। जॾहिं असांजे हवा से खम्स जी अल्लाह जे ज़ात ताईं रसाई कान्हे का त अल्लाह जा हुकुम, अल्लाह जा कानून, अल्लाह जा इरादा, अल्लाह जी रज़ा असां तव्हांखे ॿुधाईंदो केरु, पहुचाईंदो केरु? छो त ॿियो कोई न ॿुधाईंदो, ॿियो कोई न पहुचाईंदो, पर मदीने जो ताजदार ॿुधाईंदो बि पहुचाईंदो। सुभान अल्लाह। इन ॻाल्हि ते यकीन आहे, ॻाल्हि यकीन आहे त पोइ हाणे ईअं चवणो पवंदो त जीअं अल्लाह जे कुदरत में हादिसे जी गुंजाइश कोन्हे, ईअं ज़ुबाने मुस्तफ़ा में बि हादिसे जी गुंजाइश आहे। सुभान अल्लाह। जी अल्लाह जे कुदरत में हादिसे जी गुंजाइश मौजूद न आहे, ये महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबाने अतहर मां भी कंहिं हादिसे जी गुंजाइश मौजूद कोन्हे। मुझे करीम मुस्तफ़ा जा लब तॾहिं चुरंदा आहिनि जॾहिं ख़ुदा जो हुकुम थींदो आहे। इहो यकीन आहे। इन ॿिनि जुमलनि खे पको कयो त इंशाअल्लाह ताला अॻिते था वधूं। चौथे इन ॻाल्हि ते यकीन आहे त न ख़ुदा जे कुदरत में हादिसो आहे, न महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक कलाम में को हादिसो आहे। कलाम ख़ुदा जो हूंदो आहे, ज़ुबान जो मुस्तफ़ा करीम जी हूंदी आहे। सुभान अल्लाह। कलाम ज़ुबान जंहिंजो नालो क़ुरान आहे, उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान। जंहिंजो नालो क़ुरान आहे, उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे। हाणे मां तव्हांखे पंहिंजे मौज़ू जे तरफ़ थोरो मज़े मज़े सां वठी हलां। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात, तव्हांखे ख़बर आहे मां पहिरीं थोरी तबलीग कंदो आहियां, दीन जो मक़सद आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात फरमायो त मां अल्लाह हिकु लिकल खज़ानो हुयुसि। छा हुयुसि? लिकल खज़ानो हुयुसि। पोइ मां अल्लाह खे पंहिंजे कुदरत में ख़्याल आयो त मां पाण खे ज़ाहिर कयां। पोइ जॾहिं मां अल्लाह पाण खे ज़ाहिर करण जो इरादो कयो त उन अल्लाह इंतख़ाब कंहिंजो फरमायो। सॼी उमिरि जलसा ॿुधा अथव। अल्लाह इंतख़ाब कंहिंजो फरमायो, ख़ुदा पंहिंजे पाण खे कहिड़ी सूरत में ज़ाहिर कयो? अल्लाह ताला पंहिंजे राज़नि जो भला मज़हर कंहिंखे बनायो?
गला गला केखे बनायो रुगी स्टेज वाला गला थोड़ो हेठा गलायो अल्लाह तबारक व तआला जा पाणो दीन के दीन जे मामलात के समझण ऐं सिखण जी कोशिश कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाण के ज़ाहिर करण जो इरादो कयो त अल्लाह तबारक व तआला इंसान के पैदा करण जो इरादो कयो यानी अल्लाह पंहिंजे पाण के इंसानी सूरत में ज़ाहिर करण जो इरादो कयो सुभान अल्लाह केड़ी सूरत में इंसानी गला गला केड़ी सूरत में इंसान इन एकड़े जुमले तो के मजबूर कयो ये जेका सूरत इंसानियत या ॾाढी अजीम आहे ये जेका इंसान जी सूरत आहे या ॾाढी अजीम आहे या गरीब गुरबत जी मोहताज नाहे अमीर जी मोहताज नाहे सुठन कपड़न जी मोहताज नाहे पर्सनैलिटी जी मोहताज नाहे दौलत जी मोहताज नाहे सब का पहिरी अल्लाह जे ज़ात मुझा दोस्त अजीज पंहिंजे राज के ज़ाहिर करण जे ला जंहिं शइ जो इंतखाब कयो आहे उहा आहे सूरत इंसानी मुझो अल्लाह तो के मैसेज ॾेई रहियो आहे त जे मूंखे सुञाणण चाही तो त हिन सूरत जो क़दर कर मारब के सुञाणे सुभान अल्लाह अल्लाह के सुञाणण लाइ कहिड़ो रस्तो अख्तियार करणो आहे दोस्तो गलाए थोड़ो गलायो काॾे वञणो आहे मस्जिद में खुदा मस्जिद में मिलंदो गलायो खुदा मस्जिद में मिलंदो मंदिर में मिलंदो मक्के में मिलंदो मदीने में मिलंदो आखिर खुदा मिलंदो किथे गलायो जो खुदा मिलंदो तो के काथे मिलंदो जो खुदा तो के तुझे वजूद में मिलंदो सुभान अल्लाह खुदा तो के तुझे वजूद में मिलंदो इहो ही सबब आहे जो कामिल चई फरमाए छडियो त मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु जे पांजे पाण के सुञातो उन पांजे रब के सुञातो सुभान अल्लाह जे पांजे गला गला जे पांजे पाण के सुञातो उन पांजे रब के सुञातो ओ मुसलमान इन महफिल में अचण वारा सब का पहिरी तो के इहो सोचणो आ त छा तू पांजे करीम रब जी सुञाण रखण चाही तो या न अगर रखण चाही तो पंहिंजे पाण के सुञाण त तू आहीं छा तू आयो छा जे लाइ तोखे करणो छाहे सूरतूं त मुंहिंजे करीम रब अण खुट पैदा फरमायो सब का पहिरीं अल्लाह जे ज़ात बाबरकात इंतखाब कयो इंसानी सूरत जो वरी उन इंसानी सूरतुन मां अल्लाह हिकु ॿियो इंतखाब फरमायो कहिड़ो फरमायो अल्लाह फरमायो ऐं इंसान जे सूरत में अचण वारो मां अल्लाह तव्हां जे मथां एहसान करे छॾियो आहे तव्हां खे सूरत इंसानी ॾेई छॾी आहे लेकिन मां अल्लाह जे कुदरत में हर हिन सूरत इंसानी खे उहो मक़ाम न मिलंदो मक़ाम उन खे मिलंदो जेको मुंहिंजे अंबिया सां प्यार कंदो सुभान अल्लाह कैसा प्यार कंदो कैसा प्यार कंदो बेशक सच्चा त मुंहिंजो अल्लाह 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो इहो सच इहो सच्चा लेकिन अल्लाह जे कुरान दे गौर बि त करन मुझे बेनियाज रब सुने कुरान करीम जे अंदर ए भी फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू أنفسكم وأهليكم نارا سبحان الله وقودها الناس والحجارة मुझे बेनियाज रब फरमायो ओ ईमान वारो जी असांजा करीम रब अल्लाह फरमायो पाण खे भी जहन्नम जे बाहि खां बचायो पंहिंजे अहलो अयाल खे भी जहन्नम जे बाहि खां बचायो पाण खे भी बचायो पंहिंजे अहलो अयाल खे भी बचायो काॾे पियो हलां 70 अमड़न खां वधीक प्यार करण वारे रब जे तरफ़ पियो हलां जेको 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो प्यार ज़रूर कंदो लेकिन अॻिते वध त प्यार जी हक़ीक़त मालूम थे मुझे सुहिणे करीम रब फरमायो
जहन्नम जे बाहि खां बचायो पंहिंजे अहलो अयाल खे बि जहन्नम जे बाहि खां बचायो ओ मुंहिंजा सोना करीम रब उहा जहन्नम जी बाहि छा सां भरंदी आहे दुनिया जी बाहि काठिन सां भरंदी आहे पेट्रोल ते भरंदी आहे गैस ते भरंदी आहे गासलेट ते भरंदी आहे लेकिन मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ओ दुनिया वारो दुनिया जी बाहि तव्हांजी बारल बाहि गासलेट ते गैस ते पेट्रोल ते काठिन ते भरंदी आहे मगर मां अल्लाह जे ज़ात जेका जहन्नम जी बाहि बारी आहे उन में गासलेट कोन खपंदो आहे उन में तेल कोन खपंदो आहे उन में पेट्रोल कोन खपंदो आहे उन में काठियूं कोन खपंदियूं आहिनि मौला छा सां भरंदी आहे अल्लाह फरमायो अन्नासु वल हिजारा हिकिड़ो इंसान उन जो ॿारणु थींदा ॿिया चपल जा पत्थर उन जो ॿारणु थींदा जहन्नम जे बाहि जो ॿारणु केरु थींदा जवाब ॾे हिकिड़ा इंसान थींदा हिकिड़ा चपल जा पत्थर थींदा इते बीही करे अल्लाह जे दरबार में मुअद्दिबाना अर्ज कर ओ मुंहिंजा करीम रब ओ मुंहिंजा करीम रब असांजे महबूब मदीने जे ताजदार फरमायो आहे त मुंहिंजो करीम रब 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे मुंहिंजा मौला कीअं थो थी सघे जो प्यार करण वारो पंहिंजे बाननि खे पाण पालियल बाहि में जलाए मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ मुझा पानड़ा ओ मुझा पानड़ा इहो ई त मुझे कुदरत जो राज़ जेको तोखे ॿुधाइण थो चाहियां तोखे सुहिणो इंसान मां रब बनायो कलीज़ कतरन मां अल्लाह तोखे हसीन बनायो तोखे सुहिणो चेहरो मां अल्लाह ॾिनो दुनिया में इज्जत तोखे मां अल्लाह ॾिनी दुनिया में सूह दौलत दुनिया सब कुछ तोखे मां अल्लाह ॾिनो लेकिन मां अल्लाह तोखे ॿुधाए रहियो आहियां त ओ मुंहिंजे प्यार सां बनायल बाना मां 70 अमड़नि सां खां वधीक प्यार त कंदो आहियां पर मां अल्लाह जो उहो प्यार नसीब उन्हनि खे थींदो आहे जेके मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दामन में ॿई हथ सुक करे विझंदा आहिनि अल्लाह जे ज़ात फरमायो प्यार कयां थो इन में कोई शक न है लेकिन मुझे रब फरमायो जहन्नम में उन्हनि खे साड़ींदुमि जेके मुझे अंबिया जे दामन में हथ न विझंदा मौला तुंहिंजा पैदा कयल अल्लाह फरमाए थो हा पैदा कयल त मुंहिंजा पर मां अल्लाह जे ज़ात बाबरकात कायनात के पैदा करे पंहिंजे अंबिया के मबऊस फरमाए कायनात के पाबंद बनायो आहे जेको इन्हनि जो आहे उहो ई मुंहिंजो आहे जेको इन्हनि जो आहे यानी जेको अंबिया जो आहे उहो मां अल्लाह जो आहे जंहिंमां अंबिया राज़ी उन मां अल्लाह राज़ी जंहिंमां अंबिया राज़ी न आहिनि उन मां ख़ुदा राज़ी न आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चङी अंबिया जी ॻाल्हि हली रही आहे पर जॾहिं मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आहे डोड़ी दरबार मुस्तफा ते पहुतासीं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा महबूबा अल्लाह जो ऐलान खुदा जो ऐलान त जहन्नम जे बाहि में इंसाननि ऐं जबल जे पत्थरनि खे साड़ींदो सवाइ उन्हनि जे जेके सुहिणे नबीअ जा ग़ुलाम हूंदा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा असांजो अबो अम्मा कुर्बान वञनि ॿुधाए त सही सोना तूं कीअं राज़ी थींदे त असांजे सुहिणो रब करीम राज़ी थी पवे ताजदार मदीना
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं मां मुस्तफ़ा जी रज़ा तलब थो करी जेकॾहिं मां मुस्तफ़ा जी रज़ा ॼाणण थो चाहियां त मां मुस्तफ़ा ऐलान करे थो ॿुधायां त जेको मुंहिंजे हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो उन ॼण त मां मुस्तफ़ा सां प्यार कयो तवज्जो कजां हलियासी महबूब मुस्तफ़ा जी रज़ा पुछण चो त अल्लाह जे ज़ात फरमायो जे जो महबूब मां भी उन जो जे जो महबूब नाहे उन जो मां भी जे जो महबूब नाहे उन जो मां भी नाया थोड़ो तफसील में वधी करे मुंहिंजा दोस्त क्लियर कया हादी केरा जो अल्लाह जी ज़ात हादी केरा अल्लाह जी ज़ात हिदायत केर ॾींदो आहे अल्लाह जी ज़ात जे तरफ़ खां हिदायत मिलंदी आहे हिदायत ॾींदो त मुंहिंजो करीम रब आहे छो त हर निमाज़ी हर रकात जे अंदरि पंहिंजे करीम रब जे आॾो चवंदो आहे इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन हर निमाज़ी हर रकात जे अंदर अल्लाह जे दरबार में चवंदो ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी इबादत थो कयां ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी मदद तलब थो कयां मुंहिंजो अल्लाह चवंदो आहे ओ मुंहिंजा ख़ालिस बाना ओ मुंहिंजा आशिक बाना ओ मूंसां प्यार करण वारा बाना केॾो न तूं सुठड़ो आहे जो मुंहिंजे नमाज़ में करीम रब जी आॾो बीही करे इबादत बि मुंहिंजी मदद बि मूंखां थो घुरी घुर तोखे छा खपे निमाज़ी चवंदो आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे सिधी वाट नसीब कर मुंहिंजो रब चवंदो आहे हाज़िर जेके रब सिधी वाट नसीब कंदो आहे ख़ुदा उनखे काॾे मोकिलींदो आहे जो जिते रब राज़ी थींदो आहे उनखे दरे मुस्तफ़ा नसीब कंदो आहे जंहिंजे अल्लाह राज़ी थींदो आहे उनखे काॾे मोकिलींदो जवाब ॾे जेकॾहिं अञा बि तफ़सील सां चरी 2 मिंटनि जे लाइ मौज़ूअ ते ज़रूर मोटंदुमि जो जिते अल्लाह राज़ी थींदो आहे उन जवान जी ॻाल्हि कयां जेके अमीर उमर सॼो वेंदो आहे अमीर उमर जेसिताईं अल्लाह उन ते राज़ी कोन हो तेसिताईं तलवार हथ में ई मुस्लमाननि जे पोयां हुयो इन हद ताईं त मुंहिंजे करीम आका जे मुखालिफ़त में तलवार खयो पियो घुमे मुस्लमान गहराई सां सोचे जवाब ॾिजां जॾहिं मुंहिंजो अल्लाह राज़ी थियो केरु राज़ी थियो जॾहिं मुंहिंजो अल्लाह अमीर उमर बिन ख़त्ताब ते राज़ी थियो जॾहिं मुंहिंजे अल्लाह उनखे हिदायत जो दरो खोलियो जवाब ॾे राज़ी त ख़ुदा थियो हिदायत जो दरो त ख़ुदा खोलियो मगर उमर खे सुणे के कंहिंजे दर ते मोकिलियो जो ॿिए पासे काॾे बि न मोकिलियो सिधो दरे मुस्तफ़ा ते मोकिलियो सुभान अल्लाह काॾे मोकिलियो ख़ुदा दरे मुस्तफ़ा ॻाल्हाए त सही मुस्लमान नालो वठी दिलि खे ठार मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यानी जंहिंते मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो आहे मूंखे काॾे मोकिलींदो आहे दरे मुस्तफ़ा ते मोकिलींदो आहे पोइ ख़ुदा मोकिले दरे मुस्तफ़ा ते मुंहिंजो मुस्तफ़ा मोकिले दरे हसन ऐं हुसैन ते सुभान अल्लाह ख़ुदा मोकिले दरे मुस्तफ़ा ते मुझो सुनो महबूब फरमाए जे मूसा प्यार करण तो चाही मन अहब्बहा सईद इन्हनि मुझे बिन सा प्यार कर व अबाहुमा इन्हनि जे बाबन सां भी प्यार कर व उम्महुमा
इन्हनि जे जीजल अमड़ सां भी प्यार कर ओ मुंहिंजा आका महबूब जो हुक्म मां गुलाम जे अखियुनि ते इन ॿिन्ही शहज़ादनि सां भी प्यार कंदुसि सोणे अली मुर्तज़ा सां भी प्यार कंदुसि अम्मा बतूल साइण सां भी प्यार कंदुमि मौला को छा मिलंदो ज़रा अजर त निहार ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कान मई दरजती यौमल क़ियामह जेको भी इन्हनि मुझे चैन सां प्यार कंदो मां मुस्तफा ऐलान तो कया क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफा जे लिवाउल हम्द जे झंडे मां मुस्तफा सां गॾु हूंदो मां मुस्तफा जे रहमत जे छांव में हूंदो अर्ज़ पे कयो ख़ुदा मोकिलियो मुस्तफा काॾे मोकिलियो जवाब काॾे मोकिलियो रुगी सुभान अल्लाह न जवाब ॾे काॾे मोकिलियो छो त मां आस्ते आस्ते पंहिंजे नुक़्तनि जे तरफ़ हलंदो वेंदो ख़ुदा मोकिलियो दरे मुस्तफा ॾे दरे मुस्तफा मोकिलियो दरे हसन ऐं हुसैन ॾे काॾे मोकिलियो हसन ऐं हुसैन छाजे करे इहो ई त हिकिड़ो राज़ आहे अॼु मोकिलियो अल्लाह ॾिनो आहे दिलि चवे थी इन राज़ खे खोलियां सुभान अल्लाह इहो ई त राज़ आहे जेको अॼु ॾींहं ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर आशिक़ खोलियो आहे ऐं आशिक़ त कोन नालड़ो अमर आशिक़ रखियो आहे मां त अल्लाह वारनि जो ग़ुलाम आहियां सजण साईं जे दर जो अदना फ़क़ीर आहियां चुचड़ियूं खणण वारो आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन जेको कामिलनि जे तरफ़ खां निगाह थी उन हाल मुताबिक़ ॿुधाइण थो चाहियां त इहो ई त राज़ आहे ख़ुदा चवे त मुस्तफ़ा जे दर ते वञो मुस्तफ़ा चवे त मुंहिंजे हसन हुसैन ते वञो सुभान अल्लाह महबूब मुझे मुस्तफा फरमायो बस तहां रुगी मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो ॼण उन सां न प्यार कयो ॼण मां मुस्तफा सां प्यार कयो सुभान अल्लाह अॻिते थोरो गौर कयो हबीबन फरमायो जे मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कयो गोया उन मां मुस्तफा सां प्यार कयो ऐं जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो सीगो बदलजी वियो हुअण कीअं घुरिजे हा त जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो उन ॼण अल्लाह सां प्यार कयो हुअण त कीअं घुरिजे हा पर मुंहिंजे करीम आका ईअं कोन फरमायो जंहिं हसन ऐं हुसैन सां प्यार कयो उन ॼण मां मुस्तफा सां प्यार कयो जंहिं मां मुस्तफा सां प्यार कयो मां मुस्तफा ऐलान थो कयां मुंहिंजो रब उन सां प्यार कंदो सुभान जैसा खुदा प्यार करे ॿुधाओ मूंखे ॾुखियाई छा थींदी ॻाल्हाए सही मुर्गी सूबेदार पंहिंजो यार आहे त शापर खे काडर कयो थो घुमे पर जे एसपी यारा त कहते अखी गाल थी पवे डीआईजी यारा त बाहू हमरा खुंजी दो तो हले पर जे सैयद मुराद अली शाह साहब वास्तो आ त पोइ सुभान अल्लाह हेलीकॉप्टर काए लहण जे लाई तैयार कोने को अजीज़ान मन हे दुनिया जो कुर्सियूं अचण ऐं वञण वारियूं अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदियूं इन्हनि जी काई हैसियत कान्हे का लेकिन मुझे करीम मुस्तफा जे साथ दे निगार मुझे करीम मुस्तफा सालन जो सफर मिनटन में तो के तय करे दिनो ओ मुझे करीम रब जाबाना मुझे हसन ऐं हुसैन सां प्यार कर मां भी तुझो तो मुझो खुदा भी तुझो सुभान अल्लाह जो खुदा भी हुजे जो मुस्तफा भी हुजे बुधा पाकियूं न के छा खपे सुभान अल्लाह जो खुदा भी हुजे जो मुस्तफा भी हुजे बाकी न के छा खपे जो तो बस इहा रुई तौफीक खपे जो हसनैन करीमैन सां प्यार करे सुभान अल्लाह लेकिन सवाल पंहिंजी जगह ते मुंहिंजा दोस्त अञा भी बरक़रार आहे छो त काल मथां खां हेठि हलंदी पई अचे हलंदी हसनैन करीमैन जे पहुती आहे अॼु ॾींहं ताईं इहो त तव्हां ॿुधो आहे त सब्र जी इब्तिदा क़ुर्बानीअ जी इब्तिदा इंसान
ज़ात को इंसान जी कुर्बानी अल्लाह जे ज़ात बाबरकात इब्राहिम अलैहिस्सलाम का घुरी इब्राहिम अलैहिस्सलाम का बचड़े जी घुरी दुनिया जी तारीख़ लिखियो वो भी नबी जो लाला हे भी नबी जो गला गला वो भी नबी जो हे भी नबी जो ये गालियों ॿुधलूं तव्हांखे ॿुधाए पोइ नई ॻाल्हि ज़रूरु कंदुमि हो भी नबी जो लाला हे भी नबी जो लाला हुन ख्वाब निभायो हिन वाइदो निभायो सुभान अल्लाह लेकिन केरु ॿुधाईंदो वाइदो कहिड़ो आहे अॼु ॾींहं ताईं इन वाइदे खे ज़ाहिर छो नथो कयो वञे वाइदो त निभायो आहे मगर वाइदो कहिड़ो आहे हुन ख्वाब निभायो आहे हिन वाइदो निभायो आहे हुन सब्र जी इब्तिदा कई आहे सुणे इस्माईल मुंहिंजे दिल पर हुसैन सब्र जी इंतहा करे छॾी आहे सुभान अल्लाह सब्र जी इब्तिदा सुने इस्माईल का इंतहा मुझे सुने हुसैन ते वरी साल जी इंतहा सुने इस्माईल ते साल जी इब्तिदा मुझे हुसैन ते जरा गौर कंदो जरा हलंदो हल लेकिन हिकड़ी ॻाल्हि जेका अॼु ॾींहं ताईं तो कान सोची आहे कंहिं बि ॻाल्हि में मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा जे बचड़े के कमी कान ॾिनी आहे कमी त हींअर बि कान ॾिनी आहे मगर मिंट हिकिड़े जे तुझे दिमाग के हासिल कर जिला सवाल तो कया पानी जो मामलो तो होडे दिया पानी जो मामलो तो हेडे दिया सुभान अल्लाह इन गाल ते अजदी ते डिस्कस कोन थियो होडे भी पानी जो मामलो हेडे भी पानी जो मामलो होडे बीबी हाजरा भी पानी जेला डोड़ी पाए रही है बेशक होडे बीबी हाजरा भी पानी जी तलाश में डोड़ू पाए रही है सुनो अब्बास भी पानी ला बाजू कटरा रहो होडे भी पानी जो मामलो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु दादा हिन खे हलायो इन खे छॾियोस लॻाए बि बस गाड़ी या ट्रैक ते चढ़े असां सुन में जो वॾो मसलो साढ़े 11 बजे सलाह शरीफ पढ़ो यार सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या सिस्टम ओके है सुभान अल्लाह थोड़ी थदाई थी झट गरम था तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात
वद्दुहा जे अंदर समूरो ज़िक्र वद्दुहा जे अंदर समूरो ज़िक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुक जा कया सुभान अल्लाह ककर छाम जेला मौला मुकरर करे छजा पत्थर पार पानी मां भी तो दातरी हलिया सुभान अल्लाह ककर छाम जेला मौला मुकरर करे छजा पत्थर पार पानी मां भी तो दातरी हलिया उठन दुखड़ा दस्या सुभान अल्लाह उठन दुखड़ा दस्या बनन सजदा कया उठन दुखड़ा दस्या बनन सजदा कया सारी मखलूक जी तो कई फिक्रात तुझे रुख पाक जा सुभान अल्लाह इन करे चयो जो मूंखे ख़बर थी आशिक जमात महबूब जी तारीफ़ ॿुधण सां वरी झूमी पवंदी सुभान अल्लाह अर्ज़ पे कया मुंहिंजा दोस्त उम्मीद आहे त यादि हूंदो इस्माईल अलैहिस्सलाम उन जे बारे में अर्ज़ पे कयम त मामिलो त उते भी पानी जो हो मामिलो त करबला में भी पानी जो आ सुभान अल्लाह सब्र जी इब्तिदा हुते आ इंतहा हिते आ वरे साल जी इंतहा हुते आ सब्र जी इब्तिदा हिते आ हुते भी दहिया हिते भी दहिया सुभान अल्लाह दुनिया जी इब्तिदा भी दहिया इंतहा भी दहिया जदे तमाम गालियों बराबर थियूं हलन पोइ इहो फर्क समझ में अज तोखे अची वेंदो हुते भी पानी जो मामलो आ हिते भी पानी जो मामलो आ हुते भी हाजरा डोड़ो पाए रही आ उहा भी बचड़े के बचाइण ला हिते सुनो अब्बास भी बाज़ो कटराए रहियो आ सुने अली असगर जे पानी ला सुभान अल्लाह होदे भी पानी जे ला तड़प जारी आ हेदे भी पानी जे ला तड़प जारी आ लेकिन इते भी ही करे अज बुधाए तो सजर साईं जो फकीर तोखे त इन ॻाल्हि खे ज़ाहिर छो न कयो वेंदो आ इन करे कोन कयो वेंदो आ जो ॻाल्हि करण वारे जे साम्हूं जुमिलो नथो ठहे ॻाल्हि एतिरी त पहुची वई हुते त कदमनि मां पाणी निकितो हिते कदमनि मां पाणी छो न निकितो इते अचे ॻाल्हि नथी ठहे इन करे बंदि थी वई पर अॼु तोखे ॿुधायां थो त ॻाल्हि ठही इते रही सुभान अल्लाह कीअं ठही आ हुते त इस्माईल अलैहिस्सलाम जे कदमनि मां पाणी वहियो आ कामो जो ज़मीन मां पाणी वहण फितरी अमल आहे गैर फितरी नाहे ज़मीन मां पाणी वहंदो आ दरिया भी ज़मीन मां मुंहिंजा दोस्त समुंड भी ज़मीन मां नहर भी ज़मीन मां चश्मा भी ज़मीन मां लेकिन तुंहिंजो सवाल वरी भी बरकरार आ हुते त कदमनि मां पाणी वहियो आ लेकिन हेॾे पाणी छो न आयो आ होॾे पाणीअ जो मामिलो आहे हेॾे पाणीअ जो मामिलो नाहे चौकीअ पाणीअ जो मामिलो नाहे इन करे नाहे होॾे त सुणे इस्माईल अलैहिस्सलाम जे कदमनि मां हिकु दफ़ो पाणी निकितो आ हिकिड़ी जॻह तो निकितो आ हेॾे मुंहिंजे सुणे हुसैन ॾे निगाह कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 20 सालनि घटि 1400 साल गुज़री चुका आहिनि अॼु बि मुंहिंजे हुसैन जे नाले वठण सां अखियुनि मां पाणी वही ईंदो आ होॾे त हिकिड़ो जर वहियो आ हेॾे त करोड़े जर पिया वहनि होॾे हिकिड़ो दफ़ो वहियो आ हेॾे रोज़ पिया वहनि हुते हिकिड़ी जॻह ते वहियो आ हिते काइनात जे ज़रे ज़रे में वही रहियो आ होॾे कदमनि सां वही रहियो आ हेॾे रुॻी नाले वठण ऐं ॿुधण सां वही रहियो आ
जर होदे बि वही रहियो आहे, जर हेदे बि वही रहियो आहे, जर होदे बि वही रहियो आहे, जर हेदे बि वही रहियो आहे, लेकिन जर जर जे अंदर फर्क आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जर जर जे अंदर फर्क आहे, थोरो गौर कजा कहिड़ो फर्क आहे। जेको इस्माईल अलैहिस्सलाम जे क़दमनि मां जर निकितो आहे, जेके आबे ज़मज़म चइबो आहे, उहो आबे ज़मज़म मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ॿुधायो, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ॿुधायो सभिनी बीमारियुनि जो इलाज जवाब दे हा या न। सुणे इब्राहिम जे अचड़े इस्माईल जे क़दमनि जे सदके जेको ज़मीन मां पाणी निकितो, उहो बीमारियुनि जो इलाज आहे। पर मुंहिंजे हुसैन जे नाले वठण सां जेको अखियुनि मां पाणी निकिरे, उहो जनम जे बाहि जे छुटकारे जो इलाज आहे। सुभान अल्लाह। पानी हो पिया, पानी हे पिया, पानी हो पिया, पानी हे पिया। ओ हिकु दफ़ो निकितो आहे, क़यामत ताईं हलण वारो आहे, निकिरण वारो आहे। ओ हिकिड़ी जॻह तो निकितो आहे, हज़ारे जॻहनि तो निकिरण वारो आहे। अज़ीज़ाने मन अञा ॻाल्हि खे वधाए हलणो आहे, अञा ॻाल्हि खे वधाए हलणो आहे। उन सोणे इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब निभायो आहे, लेकिन मुंहिंजे सोणे हुसैन, सोणे इस्माईल ख्वाब निभायो आहे। मुंहिंजे दिलबर हुसैन वाइदो निभायो आहे। एतिरो ॿुधो अथई, अॼु खोलियूं ॻाल्हि खे। सुभान अल्लाह। खोलियूं ॻाल्हि खोलियूं। उहो वाइदो कहिड़ो आहे, उहो वाइदो कहिड़ो आहे, जेको मुंहिंजो सोणो हुसैन करबला में निभाए रहियो आहे। सुभान अल्लाह। उन वाइदे जे तरफ़ अच मुंहिंजा मुस्लमान भाउ, उन वाइदे जे तरफ़ अच मुंहिंजा मुस्लमान भाउ। मुंहिंजे मदीने जे ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुंहिंजे करीम आका इमामुल अंबिया आहे या नाहे, जवाब दे। अञा तुंहिंजो बेस मज़बूत कयो, मुंहिंजो सोणो नबी इमामुल अंबिया आहे या नाहे, जवाब दे। आहे वो सोची समझी जवाब दीजा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया के अल्लाह जेकी कुझु ॾिनो, उहो रब मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिनो आहे या नाहे, जवाब दे। गाला गाला जवाब दे। थोड़ जगहनि ते तूं बीही रहंदे, मगर तोखे बीहण सजण साईं जो फ़कीर कोन ॾींदो। गौर कर, जेकी कुझु अल्लाह तमाम अंबिया खे अता फरमायो, उहो मुंहिंजे मुस्तफ़ा खे अता कयो आहे या नाहे, चो त कयो आहे। छो कयो आहे? जेकॾहिं अता नथो करे त वरी महबूबियत कहिड़ी रहंदी, वरी इश्क छाजो रहंदो। इश्क त हुनखे चइबो आहे, प्यार त हुनखे चइबो आहे, महबूब त हुनखे कबो आहे जेको कंहिंखे कुझु न बि पर महबूब के जरूर नहीं छड़बो। सुभान अल्लाह। अल्लाह जो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। त पोइ हाणे आस्ते आस्ते से कमर शाबाशा पंहिंजे दिमाग खे मुतवज्जह कजो। लतीफ जहिड़ा जवान वेठा आहिनि, सो थोड़ा दोस्त वेठा हो, सभई मुतवज्जह जो। जॾहिं सभिनी खे ख़बर आहे अल्लाह जेकी कुझु अंबिया खे ॾिनो, मुंहिंजे सुहिणे नबी खे ॾिनो, अल्लाह क़ुरान में फरमायो आहे अंबिया सुभान अल्लाह। कुरान करीम जे आयत जे तरफ़ मुतवज्जह थियो। हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी ॾेई थो वञे जो ज़िंदगी भर फ़क़ीर खे दुआ कंदे। अल्लाह क़ुरान में फरमायो आहे मुंहिंजा केतिरा ई नबी नाहक क़त्ल कया विया, यानी शहीद कया विया। अल्लाह फरमायो, छा फरमायो? मुंहिंजा केतिरा ई नबी ज़मीन ते नाहक क़त्ल कया विया, शहीद कया विया। पोइ इएं हाणे सवाल तोखां थो कयां, अल्लाह जा नबी त ज़मीन ते शहीद बि कया विया, शहादत ख़ुदा जी नेमत आहे या नाहे, जवाब दे। शहादत जो त इहो रुतबो आहे, शहादत जो त इहो एज़ाज़ आहे जो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर फरमायो। जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा, काॾे पहुचंदा? जन्नत में। नमाज़ूं पियो पढ़ी जन्नत ला, रोज़ा पियो रखी जन्नत ला, हज पियो करी जन्नत ला, उमरा पियो करी जन्नत ला, खैरातूं पियो करी जन्नत ला, अम्मा जा पेर पियो चुमी जन्नत ला, बाबे जा कदम पियो चुमी जन्नत ला, ग़रीबनि खे ख़ैर पियो ॾियो जन्नत ला, मिस्कीननि जी मदद पियो करी जन्नत ला। इन जन्नत ला तड़पण वारा मदीने जे ताजदार फरमायो, जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा ॾाढा ख़ुशि हूंदा कि हूर
हूरन सा खुश हुंदा के गिलमानन सा खुश हुंदा ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकड़ो अहिड़ो बि टोलो हूंदो जेको जन्नत में बि खुश कोन हूंदो तो तरादरी जन्नत जे लाइ तड़पण वारा लेकिन हिकड़ो अहिड़ो टोलो बि हूंदो जेको जन्नत में बि ख़ुशि कोन हूंदो तो दरबार मुस्तफा में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो अहिड़ो टोलो हूंदो मदीने जे मीर फरमायो जॾहिं अल्लाह जिब्राईल खे हुकुम कंदो कंहिं फरमायो चो मदीने जे मीर ॻाल्हा कंहिं फरमायो कहीं फरमायो मदीने जे साईं के ज़ाहिरी तौर ते दुनिया का मुंहिंजा दोस्त अजीज पंहिंजो मुखड़ो मटींदे ज़ाहिरी तौर ते जिस्मानी तौर ते पंहिंजे गुलामन खां अलॻि थींदे 1400 साल गुज़री विया अञा त क़यामत कान आई आहे अचनी ज़रूर आहे अलाए कॾहिं ईंदी लेकिन मुंहिंजो मदीने जो मीर मस्जिद नबवी जे तॾड़नि ते वेही पियो ॿुधाए त क़यामत में हीअं बि थींदो हीअं बि थींदो केर पियो ॿुधाए मुस्लमान ताजदार मदीना पियो ॿुधाए त अल्लाह जिब्राईल खे फरमाईंदो जिब्राईल वञ मुंहिंजे ॿारनि खां पुछी आ जन्नत ॾिनी थमान हूर ॾिनियूं थमान गिलमान ॾिना थमान अञा कहिड़ी शयुनि खे परेशान कयो आहे मदीने जे मीर फरमायो जिब्राईल ईंदो अचे पुछंदो जवाब ॾींदा मुंहिंजे रब जे दरबार में अर्ज़ कयो त न जन्नत खपे न जन्नत जे हूरनि में मज़ो आहे न जन्नत में मज़ो न गिलमानन में मज़ो आहे छा में मज़ो आहे अल्लाह जे दरबार में सवाल आहे मौला वरी ज़िंदा कर वरी तुझे नाल ते वरी तुझे नाम ते कुर्बान कयो वञे जेको तुझे नाले ते कुर्बान थियण में मज़ो आहे उहो जन्नत में मज़ो नाहे सुभान अल्लाह रास कहिड़ो आहे जेको अल्लाह जे नाले ते तोखे चुंडी लॻंदी आहे आदाब ईंदो आहे जान कटबी आहे परवाह कान थींदी आहे जेॾीमहिल खोली ॿुधो अथव न खोली जेॾीमहिल खोली मुंहिंजे इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक खणी करे मुंहिंजे दिलबर हुसैन जो सिर मुबारक कंहिंजो सिर मुबारक काला चो दिलबर हुसैन जो मुंहिंजे सुहिणे इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक खणी करे जॾहिं करबला जे मैदान खां ॿाहिरि निकिता जॾहिं कूफे जे ॿाहिरां पहुता जीअं अॼु दुनिया जो दस्तूर आहे त हर मुल्क जी पंहिंजे हद जी बॉर्डर मौजूद हूंदी आहे कूफे जे शहर जी बॉर्डर आहे लेकिन कोट जे सूरत में आहे उन्हनि जा अलॻि अलॻि दरवाज़ा आहिनि उन टाइम जे कानून मुताबिक़ जीअं मग़रिब जी अज़ान ईंदी आहे दरवाज़नि खे बंदि कयो वेंदो आहे जेॾीमहिल काफ़िलो कूफे जे ॿाहिरां पहुतो आहे अज़ीज़ान मन खोलीअ जे हथड़े में मुंहिंजे दिलबर हुसैन जो नेज़े ते रखियलु सिर जीअं जो कूफे जे ॿाहिरां आया अंदर अज़ान आई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अज़ान आई दरड़ो बंदि थी वियो यज़ीदी परेशान थी विया हाणे दिलबर हुसैन जो सिर मुबारक लिकायूं त काथे लिकायूं उन्हनि खे ख़बर ही त ज़ैद बिन अरकम जहिड़ा पुराणा सहाबी बि मौजूद आहिनि हुज़ूर जा आशिक मौजूद आहिनि हुज़ूर जा ग़ुलाम मौजूद आहिनि अगर ॻाल्हि लीक थी वई असांजो ख़ैर नाहे पाण में मशवरो कयो इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक पलीत यज़ीद ते पहुचाइणो बि ज़रूरी आहे अॼोकी राति लिकाइणो आहे कीअं लिकायो सलाह थी जो खोली सभिनी खां घर वेझो बि तुंहिंजो आहे ज़िम्मेवारी बि तुंहिंजे हथ में आहे हाणे मुनासिब इहो आहे सुहिणे हुसैन जो सिर मुबारक खणी पंहिंजे घर में छुपाया खोलीअ खे ख़बर आहे त ज़ाल मुंहिंजे हुसैन जी दीवानी आहे सुभान अल्लाह बेनियाज़ रब जे कुदरत दे निहार जेको पलीत नेज़े ते सिर हुसैन खे खयो थो अचे उन जी ज़ाल मुंहिंजे दिल पर हुसैन जी दीवानी आहे पंजन पाक जी परवानी आहे खोली जो ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ज़ाल हिन सुहिणे हुसैन जी दीवानी आहे उहा त मुंहिंजी पत रुलाए छॾींदी मां छा कयां पलीतन वेही पाण में मशवरो कयो ॿी बात ई कान्हे का तूं चुप चुप करे दीवार टुपी वञजां वञी पंहिंजे उन तनूर में सिरे मुस सुने हुसैन के रखी करे मथों ढकड़ो ॾेई छॾिजा परी दीवार टपी ॿाहिरि अचिजा परी दरड़े खे खड़काइजा जॾहिं तुंहिंजी ज़ाल दर खोले उनखे ख़बर कान पवंदी उन्हनि खे कहिड़ी ख़बर अथई आम सिर नाहे ही त मुंहिंजे दिल पर हुसैन जो सिर आहे
सुभान अल्लाह जरा गौर कर मुसलमानों कालमा गाल निकले इन करे खणी आयो उन पलीत इए ही कयो जिया दोस्तन उनके सलाह दिनी भरी तैयार थी करे जेडी मल दरो खड़कई ज़ाल आईया कहजी ज़ाल चो खोलिए जी नाला याद कर कहजी ज़ाल खोलिए जी ज़ाल आईया खोली केरा जैसे हुसैन के करबला माने जे कणी तेरा मानो थियो जेडी मल ज़ाल दरो खोलियो हे अंदर थियो इन दे निहारे चवण लगी ओ सालिमा दे त खबर तो त चयो पे त पागिन सा मुकाबिल हुआ इंसान जे रत में त धप हुंदिया तुझे जिस्म ते जेको खून लगला उन मां त मुखे आले रसूल जी खुशबू अची रही आ जी निस्बत हुंदिया परे खां सुञाण जी निस्बत हुंदिया ओ सुञाण दो खोलिए जे ज़ाल चवे को छा कयो तुझे जिस्म के जेको खून लगला इन मातम के खुशबू अची रही है खुशबू उन खून मां इंदी आ जेको पाकन जो खून हुंदो आ जेको पाकन जो खून हुंदो आ पलीत इंसान जे खून मां त खुशबू कोन इंदी आ चवे तो तुझो वहमा माठड़ी करे सुमी पो हे पलीत सुमी रहंदो आ ज़ाल के आराम कोन इंदो आ सुतड़ी त पईया पर दिल में हुसैन जी तड़प जागी रही आ सुभान अल्लाह जे अंदर में तड़प हुंदी आ उनके ने किथों ईंदी मुसलमान इन जे घर में मुझे दिल पर इमाम अली मकाम जे ज़ात मुबारक जो सिर मुबारक सिरे अनवर पयो आ ये पंहिंजे बिस्तरे ते आरामी त जरूर आहे बेचैनी जे कैफियत में उठी तहज्जुद जी नमाज अदा कंदी आ नमाज अदा करे अल्लाह का दुआ करंदी आ ओ मुझा करीम रब ए मुझी निंद बर्बाद थी वई आ राज कहणो आ ओ मुझा मौला इन राज काम के आगाही अता फरमा दुआ करंदे रोंदे रोंदे ओ खोलिए जी ज़ाल उते ही मुसल्ले ते बैठी हुंदी आ अख सा लगंदी आ इसे सुभान अल्लाह दरो खुलियो आ छा जो खुलियो आ जो जन्नत जो खुलियो आ इठे सब का पहले मुझा दोस्त अजीज जन्नत में सब का पहले जन्नत में अचण वारी केरा सब का पहले जन्नत में अचण वारी केरा इठे हिकड़ी खातून जे जो चेहरो मुबारक ढकला अल्लाह जे ज़ात उनके पंहिंजे नूर मां बनायो आ हसीनो जमीला निकतिया दरमा दौड़े सगदे त वञी कदमन में किरा चवण लगी त मुझे कदमन में न परे थी त मां इन तनूर मां पंहिंजे बचड़े जो सिरड़ो खणी चुमी त सुभान अल्लाह जेडी मल खोलिए जे ज़ाल फरमाईंदी आ जेडी मल मुझे आदो उहा पर्देदार औरत इए चवंदी आ मुखां तां निकरी वेंदी आ ओ साइण केरा जॾहिं साइण पर्दो परे कयो त ॾिठ में बि न मुझे मुस्तफा करीम जी बचड़ी आ सय्यदतुन निसा कदमन में किरण जी कोशिश थी कया चवे थी अखियूं खुली वयूं तारो कतार रोंदी रोंदी जीअं जो तनूर जे भर में वञा त तनूर जो ढक जो लहा अंदरों आवाज अची रहियो आ यासीन والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم सुभान अल्लाह तनूर में सिरे अनवर पयो कुरान जी तमार जारी सुभान जारी भी छो न हुजे मदीने जे ताजदार जो फरमायो गौर कजा ओ मोमन बिरादरी जा दोस्त मेमण कोठ में अचण वारा भा पहली फकीर तो ज्यादा जुमलो अर्ज कयो हो न अल्लाह जे कुदरत में हादिसो हुंदो आ न जुबान मुस्तफा में हादिसो हुंदो आ यकीनन तो के याद हुंदो सिरे अनवर मां कुरान जी तिलावत अचे भी छो न जॾहिं मदीने जे मीर फरमायो क़तरत फीकुम सक़लैन किताबुल्लाह व इतरत अहल बैती अहदुहुमा أكبر من الآخر فإنها لن يتفرقا حتى
यरज़ा अलैहिल हौज़ मदीने जे मीर जो फरमायो त मां मुस्तफा ऐलान थो कयां या रसूल अल्लाह कहिड़ो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शयूं छॾियो थो वञा पर ॿई हिक ॿिए खां भारी आहिनि वज़नदार आहिनि कहिड़ी छॾियो थो वञा हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान छॾियो थो वञा ॿियो मां मुस्तफा पंहिंजा बचड़ा छॾियो थो वञा सुभान अल्लाह कंहिंजे ज़ुबान जा लफ़्ज़ मुस्लमान जवाब दे इंजी पाक ज़ुबान जा लफ़्ज़ जो मदीने जे ताजदार जहन न खुदा जे कुदरत में हादिसो न ज़ुबाने मुस्तफा में हादिसो ज़ुबाने मुस्तफा जा लफ़्ज़ होंदा हकीकत में हुकुम कंहिंजो हूंदो आहे जवाब दे हकीकत में हुकुम कंहिंजो हूंदो आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो शयूं छॾियो थो वञा ॿई हिक ॿिए खां भारी कुरान करीम भी भारी आले रसूल भी भारी कुरान करीम जे वज़न ला कुरान जी आयत पढ़ा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हसनैन करीमैन जे वज़न ला छा पढ़ा अल अज़ीज़ान मन के मथे नज़र रखंदे बस हिकड़ी आयत तिलावत कया मुझे करीम रब फरमायो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह सुभान अल्लाह रब जे कुरान जे हबीब फरमायो कुरान भी भारी आ मुझो अहल बैत भी भारी आ गल मुझो अहल बैत भी भारी आ कुरान केतिरो भारी आ अल्लाह जे ज़ात बरकात फरमायो जेकॾहिं मां कुरान करीम के नाज़िल फरमाया जबलन जे मथा उहे जबल भी कुरान करीम जो आप ताब बर्दाश्त करे कोन सकन रेज़ा थी वञन खाक थी वञन जो त कुरान जे जलाल ऐं जमाल जी ताकत बर्दाश्त करण जी जबलन में ताकत नाहे मुझे मुस्तफा फरमायो कुरान भी भारी आ अहल बैत भी भारी आ हो हुनका वदीका हो हुनका अहदुहुमा अकबर मिनल आखर ॿई हिक ॿिए खां वॾा ॿई हिक ॿिए खां आला ॿई हिक ॿिए खां वॾा जॾहिं कुरान जी ताकत इहा आहे त ॿुधा हसनैन जी ताकत छा हूंदी सुभान अल्लाह जॾहिं कुरान जी ताकत इहा आहे कुरान जी ताकत इहा आहे हसनैन जी ताकत छा हूंदी त पोइ हिकिड़ो जुमिलो चवी वरी मां मोटी अचां कुरान जी ताकत कुरान छाहे जो अल्लाह जो कलाम ॻाल्हाए छाहे कुरान अल्लाह जो कलाम हसनैन करीमैन चाहे जो हसनैन करीमैन मुझे आका जी औलाद अल्लाह जो कलाम चपलन जे मथा लहे चपल पाश थी वञे पर हसनैन करीमैन जो प्यार चाहे मोमिन जे दिल में लहे वो कुरान जो खान कई मालिक भी उन सां प्यार करण लगे सुभान अल्लाह कुरान जे ताकत सां जबल डरी पवन हसनैन जे प्यार जे ताकत सां रुठल रुख भी राज़ी थी पवे मुझा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन आशिकानी खोलीअ जे ज़ाल हसनैन करीमैन जो सिर मुबारक खयो चुमियूं ॾियण शुरू कयो सीने सां लातो छातीअ सां लातो मुड़ुस सुतो पियो आहे वञी उनखे लतूं हेठि छॾी ओ पलीता ओ ज़ालिमा ही छा करे आयो हुन ज़ाल खे चयो तूं मुंहिंजी ज़ाल मां तुंहिंजो मुड़ुस एतिरा सवाल न कर मुंहिंजे हसनैन करीमैन जे ग़ुलामी आशिकानी जो ख़बरदार थी ज़ाल तुंहिंजी हुयसि आहियां कान ज़ाल तुंहिंजी इन करे जो मुंहिंजे मुस्तफा जे दीन ते हुए हाणे जॾहिं दीन जो ई काबिल बणिजी आयो न तूं मुंहिंजो मुड़ुस न मां तुंहिंजी ज़ाल सुभान अल्लाह इश्क इनखे चइबो आहे रुॻो असां वारो इश्क नाहे पंज तेग लाहे पाण खे चवंदा असां वॾा आशिक़ आहियूं इश्क खून भरंदो आहे ऐं खून ॾियणु सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि कान हूंदी आहे उहे ॾींदा आहिनि जिते मालिकनि जी नज़र ख़ासि हूंदी आहे
अजीज़ान मन जरा गौर कर हसनैन करीमैन जी गुलामियानी मुझे इमाम अली मकाम जो सिर मुबारक खणी करे पंहिंजे छातीअ सां लायो वेठिया होली समझाइण ते हीअ उन जी बेइज्जती करण ते नेठ ॾींहुं थी वियो होलीअ जी कुझु न हली ओॾा होलीअ खे सिरे हुसैन पेश करणो आहे दोस्त हुन जा ज़ालिम यज़ीदी इंतज़ार करे रहनि शिमरो अमर बिन साद इंतजार करे रहन छो तो इब्ने ज़ियाद का इंतजार करे रहियो आ अजीज़ान मन गौर कर ज़ाल के जे गालियों खत्म तू ज़ाल आही या नहीं पर हो सिरो हुसैन मुखे दे जे ओ पलीता तो तह सिर के सुनिया तोई कोन्हे को ही तो हो सिरा जेके मुझे मुस्तफा छाती साला तो आ सुभान अल्लाह सिर के मुझे करीम मुस्तफा छाती साला तो मां उन सिर के पंहिंजे छातीअ खां परे कोन कंदो उन पली उनखे जे हे ॾिसी छॾियम जे मां हिन सां मारींदुमि जे परवाह नाहे हिकिड़ो कोड़ो हयई मुर्कण शुरू थी करे मुंहिंजे हुसैन खे चुमण शुरू थी करे सुभान अल्लाह ॿियो कोड़ो हयई मुंहिंजे हुसैन जे चेहरे ॾे निहारे मुर्कण शुरू थी करे ॿी पुछे थो ॾे ख़बर तोखे दर्द कोन थो थिए जवाब ॾियण लॻी ज़ालिमा तूं त दर्द जो अॼु थो पुछी पर मूंखे त इहो बि यादि आहे जॾहिं बिलाल खे कोड़ा लॻंदा हुआ हुन जूं अखियूं महबूब जो दीदार कंदियूं ठकर जी परवाह कान हूंदी हुई अॼु मां बिलाल जी सुन्नत अदा करे रही आहियां देर न कर जेतिरा हणी सघी थो हण जेॾी महिल मुड़ुस खे का वणे ज़ोरदार कोड़ हणी थकिजी पियो जे ख़ुदा जो वास्तो थई मिंट कर देर छो थो करे मां साम्हूं साथी पई सिरे हुसैन जे सदके में मदीन जो ताजदार हौज़े कौसर जो प्यारो गुनहगार के प्यारा दा बीठो आ सुभान अल्लाह या रसूल अल्लाह जिंदाबाद अजीज़ाने मन जरा गौर कर मुसलमान जरा गौर कर हे केरा चौक खोलिए जी घर बारिया मुझा दोस्त अजीज किथों गाल के खयम उन जगह तो खयम त जो जैसा प्यार हुंदो आ उनन के मारन जी परवाह कान हुंदी आ भला जे आयो हो करबला जे मैदान खो अगते अञा थोड़ो अगते हलण दे तोखे खबर दींदो हला त मुझे दिल पर हुसैन पाक जो सिर मुबारक जिता जिता भी दो वयो आ दुनिया अॻींदो वियो करबला खां वठी करे मदीने ते 19 मंज़िलूं घणियूं मंज़िलूं ॻाल्हा 19 मंज़िलूं हिक ॿ ॿुधी अथई पर 19 कोन ॿुधियूं हूंदई हिन वक़्त बि 19 जे बयान करण जो टाइम न आहे मगर हिक ॿ ज़रूर बयान कंदुसि जॾहिं इहा पहिरीं मंज़िल ते थी आहे पहिरीं मंज़िल ते खोलिए पंहिंजे ज़ाल खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिरे हुसैन जे करे शहीद कयो आहे इहा शहीदियाणी बि मुंहिंजे सुणे हुसैन जे करे जन्नत में वञण वारी आहे अज़ीज़ाने मन अॻिते हल जेॾी महिल खोली इहो सिरे हुसैन खणी करे करबला में घणा शहीद थिया जो 72 तकड़ में घणा शहीद थिया 72 घणा शहीद थिया सिर कलम खणण जा कया विया पाणी देदा मूंखे ॻाल्हाईंदा अचो न मूंखे ख़बर पवे भला स्टेज वारा ईंदा लायो त ख़बर पवे 72 करबला जे मैदान में शहीद कया विया ॿुधायो त सिर कलम खणण जा कया विया नेज़े ते सिर खणण जा हुया जवाब ॾियो इश्क सां दरूद पढ़ो ओ सुन्नी दुखुर भी इन गाल जो थींदो आहे त जनसन ॿुधण जो ज़रूर शौक़ीन आहीं लेकिन पंहिंजे महबूबन जी तारीख़ यादि रखण जो तोखे कोई शौक़ न आहे चंद ॾींहंनि जो आशिक़ न बणिजो हमेशह चइना दीवानो बणिजो आले रसूल जो छो त तोखे ख़बर ई कोन्हे न हुसैन छा खे चइबो छा कया मेरा हुसैन पागे नबूवत का फूल है मेरा हुसैन पागे नबूवत का फूल है
मौला अली की जान है, खूने बतूल है। मौला अली की जान है, खूने बतूल है। सुभान अल्लाह। दुरूद पढ़ मुझे आका ते मां पानी जा बड़ो कभी उठा बा आवाज़ बुलंद दुरूद पढ़ मुसलमान। या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह। जरा गौर कर मुसलमान, वक्त जो इंतहाई मोड कदरा, वक्त इंतहाई थोरो आ, लेकिन मां पहली अर्ज कयो त इंशाअल्लाह ताला जेसे हली सदुम जरूर हलंदुम। स्पीड वधाइणी पई त वधाए छडींदुम, लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज कुछ ॻाल्हियूं जरूर ॿुधाईंदुम। मैदान करबला जे अंदर शहीद कया विया 72 गाला घणा शहीद कया विया। मैदान करबला जे अंदर शहीद त 72 कया विया, मगर सिर नेज़न ते 71 जा रखिया विया। यानी सिर जेके कलम कया विया उहे 72 जा न थिया, 71 जा कया विया। खणनि जा 71 खणनि जा। हाणे इते वरी सवाल कर मूंखां, जो सजण साईं जा फ़क़ीर भला इहो बि ॿुधाईंदो वञ त जेको हिकिड़ो सिर कलम कोन थियो उहो कंहिंजो हुयो? जेको हिकिड़ो सिर कलम कोन थियो कंहिंजो हुयो? कोन ॿुधो अथव अॼु ॾींहं ताईं? कोई त ॿुधो। इहा ई त ॻाल्हि आहे। ओ सुन्नियो तारीख़ चङी तरह पढ़ो। 71 सिर कलम कया विया, मगर हिकिड़ो सिर कलम कोन थियो। उहो कंहिंजो? चो हज़रत हुर्र जो। सुभान अल्लाह। कंहिंजो सिर कलम कोन थियो? हुर्र जो। हाणे वरी सवाल कयो, जॾहिं 71 सिर कलम कया विया त हज़रत हुर्र जो सिर कलम छो न थियो? त मां तोखे जवाब ॾियां, इन करे न थियो जो हज़रत हुर्र जा खोड़ मिट माइट यज़ीदीअ जो पासो हुया, हज़ारन जे तादाद में हुया। हिकिड़े हुर्र खे मुंहिंजे सुहिणे हुसैन अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात इशारो ॾिनो, छो त हुर्र आहे मिलियल मुंहिंजे हुसैन जे दुआ जो आहे। सुभान अल्लाह। हुर्र जी पैदाश जी ख़बर अथई या ॿुधाई? जल्दी जल्दी कर, ख़बर अथई त ठीकु आहे, न त ॿुधाईंदो हले। मुंहिंजो इमाम आली मक़ाम इमाम हसन ऐं इमाम हुसैन सोणो जेॾी महिल मुंहिंजा दोस्त दुनिया जी तारीख़ खोले पढ़ी ॾिस, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तारीख़ इब्न कसीर पढ़ी खोले ॾिस, तारीख़ तिबरानी खोले ॾिस, तारीख़ इब्न जूज़ी खोले ॾिस, तारीख़ जे किताबनि खे खोले ॾिस। मुंहिंजे सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहल करीम जे ज़ात खे मदीने में घणो वक़्तु टिकण कोन ॾिनो वियो। मुंहिंजो सुहिणो अली बचड़ा वठी कूफे रवानो थी वियो। जॾहिं कूफे में हुयो त हसन ऐं हुसैन अंगल कयो, बाबा जी मुंहिंजा बचड़ा सिक लॻी आहे, इजाज़त ॾे त नामे नबीअ जे रोज़े जो दीदार करे अचूं। सुभान अल्लाह। सभु कंहिंखे पंहिंजा अपाणनि कखनि जी सिक लॻंदी आहे। अॼु मुंहिंजे हसन ऐं हुसैन खे सिक लॻी आहे, केॾांहुं जी जो अपाणनि कखनि जी सिक लॻी आहे। अबे इजाज़त ॾियण खां पहिरीं पंहिंजे वॾड़े पुट खे चयो, ओ मुंहिंजा बचड़ा हसन जी मुंहिंजा बाबा साईं, मां अली तव्हां खे इजाज़त ॾियां थो, मगर पाबंद थो कयां त मुंहिंजो हुसैन लाडलो आहे, उञ कोन सहंदो आहे, हिन जे पाणीअ जो ख़ासि ख़्यालु रखजांइ। सुभान अल्लाह। छा जो ख़ासि ख़्यालु रखजांइ? पाणीअ जो ख़ासि ख़्यालु रखजांइ। वक़्तु इंतहाई मुख़्तसिर आहे, इन करे थोरो तेज़ थी यू टर्न ॾेई मोटा। हसनैन करीमैन ख़ैर सां कूफे मां निकिता, पाणी खणी निकिता। अल्लाह जे कुदरत में हादिसो, अल्लाह जे कुदरत में हादिसो कोन हूंदो आहे, सभु कुझु तय शुदा। हसनैन करीमैन हलिया, मंज़िल ते पाणी ख़त्म थी वियो। मुंहिंजे हुसैन निहारे चयो, अदा हसन जी मुंहिंजा भाउ, यादि कर बाबा तोखे छा चयो हो? मूंखे कुञ लंगर वारी थे, जल्दी पाणीअ जो इंतज़ाम कर, बाबा सां वाइदो करे आयो आहियां। मुंहिंजे हसन फरमायो, भाउ मां तुंहिंजे लाइ इंतज़ाम थो कयां। थोरो अॻिते हलिया, हिकिड़ो खड़ो नज़र आयो, दरवाज़ो खड़कायो वियो, अंदरों जवाब का कुराड़ी औरत निकिरी ईंदी आहे। जीअं जो निकिरी आई, हीअं जो निहारे
दान गिरी वही मुर्स के ची बारो कर हेडे हलिया सुभान अल्लाह मुर्स चे 80 साल उम्र थी वे अच्छा चिकया चे अज त हेडे हलिया अज त चे दीदार कर चे छाजो दीदार कया सजी जिंदगी सब कुछ दिठो थम चे जो सिज भी दिठो हो चे दिठो थम चंद्र भी दिठो हो चे दिठो थम चे सिज तो दीह जो दिठो हो चंद्र तो रात जो दिठो हो अज हलिया सिज ऐं चंद्र रब जे हुकुम सां पई तुझे तड़े ते हली आया हने मुर्स कुराड़ा मगर साल जी गाल बुधी अंतरों को सिज वही चंद्र की अची सकन जिए जो दरड़े ते आयो सोने अलील मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे उन हसीनो जमील बचड़न जे चेहरन ते निगाह पईया निगाह पवण सा हैरान थी वयो एड़ा हसीनो जमील सा गुनहगार जे अंगण ते ज़ाल तकड़ में पुछो सोना हुकुम खपे कुराड़ी पानी जी जरूरत हा मुजा सोना मिंटन में पानी खणी आया जेडी मला पानी नहीं बस गई तारफ पुछंदिया तारफ तमाम लंबोआ बस एतरो बुधाया त हसनैन करीमैन फरमायो असा अली जो औलाद है सुने नबी पाक अलैहि सलातो वसलाम जा नवासा खातून जन्नत जा नवासा मो खातून जन्नत जा बचड़ा हो मोजा दोस्त कुराड़ी जी जो बुधो कुराड़ी के खबरा त मदीने जो मीर हुआ उन जे तरते जे को स्वाली भी दुआ कदे भी खाली को न मोट दुआ सुभान अल्लाह कुराड़ी हक वदी भी रही सुना ओ मुझा सुना मुके एतरी खबरा तुझे नाने नबी जे दरड़े ते जेको भी स्वाली आयो वा कदे भी खाली को न मोटो वा त पोज मोजो भी सवाला झोलड़ी छले भी रही आ सब कुछ करी मर पदिनो बचड़े जे उन्यायल बुखायला मुझे सोने हुसैन ने हारे चयो माई तोखे अल्लाह बचड़ो दींदो पर हिकड़ी गाल बुध जा जदे बचड़ो जमे नालो तू न रख जा मदीने वठी हली अचजा अली जो दरड़ो पुछ जा नालो भी मां रख दो मास अजान भी मां दी दो मास सुभान अल्लाह नालो भी मां रख दो मास अजान भी मां दी दो मास गालो जुमलो चवा छा मुझे मदीने जे मीर इए कोन फरमायो चा त जेको अल्लाह जो नेक सालिह उन जाहुदान समात मुझे खुदा जी हुंदिया हकड़ा उन जाहुदान ताकत मुझे रब जी हुंदिया कदम उन जाहुदान हुक्म मुझे खुदा जो हुंदवा जदे नेक सालिह बने जेला अल्लाह जी तेरी मेहरबानिया तब खुदा तो मुझे मुस्तफा दे कुल्हन जे सवार ला मुझे रब जा के तेरा कुर्ब हुंदा सुभान अल्लाह लेकिन मुझे दोस्त गाल के खुदा अल्लाह उनके बचड़ो दिनो दौड़ दिए चे दरवाजे हुसैन ते पहुंचिया मुझे सोने हुसैन अजान दिया नालो हुर्र मुझे हुसैन रखियो हुर्र मना आजाद कयल काल तब छा हुर्र मना आजाद कयल आजान भी दई रहयो करबला के भी दिसी रहयो केर दिसी रहयो चे जो नालो हुसैन चो सुभान अल्लाह जे जो नालो हुसैन जो नालो हुसैन नालो कुराड़ी जे पुट जो रखी रहयो करबला जे मैदान के भी दिसी रहयो मैदान करबला के दिसी करे हुर्र नालो मुझे हुसैन रखयो उन कुराड़ी के चवण लगो कुराड़ी गाल बुधो ये वसीयत पांजे पुटड़े के कजा कदे भी कहीं काफिले जो पानी न रोके जदे तो का पूछे जे छाजे करे जे जास्त इन जे करे जो तू पानी जे एवज मुखे रब जे तरफ खा मिलियल हई सुभान अल्लाह सभिनी का पहिरी करबला जे बाहर मुझे सोने हुसैन जो काफिलो रोकण वारो केरा गाला गालायो केरा जो हजरत हुर्रा केरा हजरत हुर्रा जिनमल काफिलो रोके सोने हुसैन जे खिदमत में अर्ज कई सुना या बैयत कबूल कर या छेड़ो कबूल कर मुझे हुसैन निहारे मुर्गी फरमायो हुर्रत तो के चुकाए को न थो
तू तासा जो लम्हन में अचन वारा तू तासा जो गुरु मोटी वयो दिमाग में घुमंदो रहो मां छा जेला वयो हा जवाब केड़ो मिलियो आ गाल के खुटाया जेडी मल मुझे सुने हुसैन हुज्जत जो खुतबो दिनो आ केर आयो आ जो ओही हुर आयो आ हुर मना आजाद छामा आजाद थियो जहन्नम जे किनारे ते बीठो हो मुझे हुसैन जे कदमन में 5 मिनट आयो अल्लाह जहन्नम मां आजाद करे छडियो सुभान अल्लाह खुदा जी कुदरत में हादिसो गाला गाला खुदा जी कुदरत में हादिसो कोन थींदो आ मुझे मुस्तफा जे जुबान में हादिसो कदे भी कोन थींदो आ जरे मुस्तफा जे जुबान में हादिसो न थींदो आ तो कुलड़न जे सवारन जे जुबान में भी हादिसो कोन थींदो आ मुझो इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहि सलाम जी ज़ात मुझा दोस्त अजीज मां तो का एकड़ो इते सवाल थी आयो आ सवाल तो कया 3 दी पानी कह रोक्यो चोहुर गाला गाला कह रोक्यो 3 दी पानी रोकण वारो हुर्रा 3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 5 मिंट रुगी मुझे हुसैन जे कदमन में किरियो आ त जन्नती आहे या नाहे जवाब दे गाला गाला जवाब दे जह 3 ॾींहंनि जायज़ू कयूं 7 खां पानी रोकियो 8 9 10 ते पानी रोकियो काफ़िलो रोकियो कदमन में आयो जन्नत ला वाजिब थी वया जेको 3 ॾींहंनि जायज़ू करे कदमन में 5 मिंट जे जन्नत वाजिबा वडी दिल करे मुखे जवाब दे जेके सालन खां वठी अबू बकर उमर मुझे मुस्तफा जे कदमन में सुता पया हन उन्हनि ला जन्नत वाजिब आहे या नाहे सुभान अल्लाह 3 मिंट सुने हुसैन जे कदमन में अचे जन्नत मिली वने जेके सालन खां वठी मुझे मुस्तफा जे कदमन में सुता पिया उन्हनि ला जन्नत कान हुंदी छा गाला गाला कान हुंदी छा मुसलमान केड़ी तो गाली पूछे टाइम तुझो साथ कोन थो दे टाइम तुझो सॉरी ठुकंदो थो वने कलाक तुझा बाकी वनी अध कलाक ते बचा हल गाल मुके अया हिकड़ी मंजिल ते कर दे बी मंजिल ते इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहि सलाम जो सिर मुबारक खणी करे मुझा दोस्त बी मंजिल केड़ी चो मकाम हलब नालो मकाम हलब में चाहे मुझा दोस्त अजीज एकड़ो ईसाई आलिमा उन जो खजन जो बाबा छा जो बाबा खजन जो बाबा उन जी हिकड़ी न्याणीया जेका अखन खाना पीना न्याणी अखन खाना पीना खजके जे बाग में पाजे न्याणी के छदे चवे तो वे मां हलब में जो स्टाफ आया शहरा वनी तुझे खाण ला कुछ वठी अचा बाबा मां खाना पीना है खजू तैयार हन मां चोरन के कीअं ढुकाईंदस गौर कजा पीर चयो बचड़ी अल अमीन वल हफीज वॾी आवाज़ सां चवंदी रहो या ईअं चवंदी रहो असां छा चऊं था पिया खबरदार मता को आयो आहे अहिड़ी क़िस्म जा ॾाढा लफ़्ज़ चओ चोरन खे कहिड़ी ख़बर त तूं नाबीना ईअं बाग में हलंदी रहो हेॾा हीअ नाबीना हलंदी रही आहे होॾा काफ़िलो थकी टुटी अचे करे उन जे बाग जे कुंड में अचे काफ़िले लंगर अंदाज़ थियो आहे जेतिरा ई 71 सिर हुया सभिनी खे रखियो वियो आहे मुंहिंजो सुहिणे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहि सलाम जे सिर मुबारक खे खचीअ जे थड़ सां गॾु लागी तो बीहारियो वियो आहे हीअ न्याणी मुंहिंजा दोस्त पंहिंजे बाबे जे हुकुम मुताबिक़ रखवाली कंदी वञे थी आवाज़ कंदी वञे थी एतिरे में आवाज़ कन ते आयो कहिड़ो यासीन والقرآن الحكيم إنك لمن المرسلين على صراط مستقيم سبحان الله नाबीना न्याणीअ बाग जी रखवालिया मकाम हलबा जॾहिं न्याणीअ जे कननि ते रब जे क़ुरान जो आवाज़ पियो ॾाढा जे अजीब क़िस्म जो चोर रब जो क़ुरान बि पढ़ी रहियो आहे चोरी बि करे रहियो आहे ईअं जो चई त वरी आवाज़ आयो कुल्ला
असअलुकुम अलैहि अजरा इल्ला अल-मवद्दत फिल क़ुरबा। सुभान अल्लाह। यानी नबी ने जन्नत ते आवाज पयो चए त आले रसूल जो जिक्र हली रहियो हे त को आले रसूल ॻाल्हाए रहियो आहे जॾहिं आले रसूल ॻाल्हाए रहियो त मुझे वेठो छो नथो अची मुझे वेठो छो नथो अची त सिरे अनवर मां आवाज आयो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून। सुभान अल्लाह। समझी वही त कंहिं शहीद जो सिर जेको रब जो क़ुरान पढ़ी रहियो आहे मुंहिंजा दोस्त इन तड़प में अॻिते वधी आहे उन आवाज़ ते वधी आहे उन आवाज़ ते वधी आहे वधंदे वधंदे जंहिं नेज़े ते सिर मुबारक पियो आहे जीअं जो उन नेज़े जे काठीअ में हथ विधई काठीअ में हथ विधी चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बाबू जा करीम रब्बा हिन काठीअ खे सलाम जो हेॾो सुहिणो आवाज़ उनखे कहिड़ी ख़बर त आवाज़ काठीअ जो कोन्हे पर नेज़े ते को जवान क़ुरान पढ़ी रहियो आहे। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं अॼु मूंखे अखियूं हुजनि हा त हिन सुहिणे आवाज़ वारी काठीअ जो दीदार ज़रूर कयां। जॾहिं न्याणी ईअं तव्हां कई आहे सिरे अनवर मां आवाज़ आयो इरफा रअसक जॾहिं इरफा रअसक जो ॿुधई त हिन जे दिलि में ख़्याल आयो त चइबो त को सिर मुबारक आहे जेको मूंसां ॻाल्हाए रहियो आहे त मूंखे मथे खण हथड़ा लाईंदी सिर मुबारक ते पहुती जीअं जो हथड़ो सिर मुबारक खे लॻो सिर मुबारक खे खणी हीअं जो फर में कई ताज़ो खून जो कतरो अख में पियो रब अख खे नूर वारो बनाए छॾियो। सुभान अल्लाह। अख में जो नूर मिलियो नाबीन न्याणीअ खे अखियूं खुली वियूं हेड़ो चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो सिर मुबारक नूर ॿियो कतरो खून जो खणी ॿी अख में विधई ॿी अख में रब नूर ॾिनो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा न्याणी उन सिर मुबारक खे हथ लाईंदी ॾिठई त बाबा साम्हूं कुझु वठी रहियो आहे दौड़ण शुरू कई आहे अबता मुंहिंजा बाबा जल्दी हली आ पीउ जो ॾिठो त मुंहिंजी नाबीन न्याणी दौड़ंदी पई अचे सामान छॾे रही कई ओ मुंहिंजी मचड़ी तूं नाबीन दौड़ उनंदा मता थाबुड़जी पवी मता किरी पवी ठकड़ो न लॻे न्याणी चवे थी बाबा नाबीन हुयसि हींअर नाबीन न आहियां पर तूं ख़्याल सां अचिजा मता तूं किरी पवी धीउ पीउ खे चवे ख़्याल कजा पीउ धीउ खे चवे ख़्याल कजा कचरा हे चाहे चवे थी बाबा हे निहार हिन जवान जो कमाल सुभान अल्लाह। इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक हो जो जितां जितां हलंदो वियो उतां दुनिया खे रंग गला दुनिया के रंग लाईंदो वियो ओहो यहूदी ईसाई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ जेको ईसाई ऐं उन जी न्याणी ॿई सुहिणे बीमार ज़ैनुल आबिदीन जे क़दमनि ते किरी था पवनि उते जो उते कलमो पढ़ी मुस्लमान थी था वञनि ॻाल्हि अञा खणी अॻिते आहे लेकिन मुंहिंजी दिलि थी चवे त मां इहे ॿ मक़ाम ॿुधाए करे वरी अञा अहम ॻाल्हि पोइ ते रही पई आहे जे चमी त मां पोइ ते हलां जे चमी त मां अञा बि अॻिते हलां टाइम बाक़ी तुंहिंजो 15 मिंट बचो काॾे हलाऊं अॻिते हलाऊं अज़ीज़ान मन सुभान अज़ीज़ान मन जंहिं वक़्त में थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हरान नाले मक़ाम आयो आहे
गाला गाला कहिड़ो टियों मक़ाम आयो आहे जे टे मक़ाम जो नालो फ़ुरक़ान आहे। उते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईसाई हिकिड़ो वॾो पादरी मौजूद आहे तौरेत ज़बूर इंजील खे ॼाणण वारो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में राति जो टाइम थियो आहे उते जॾहिं काफ़िलो लंगर अंदाज़ कयो वियो आहे सिरे हुसैन मुबारक खे उन जे दीवार जे फर में टेक ॾिनी वई आहे। उहो यहूदी आलिम उहो यहूदी राहिब जो ॿाहिरि निकितो हीअं ॿाहिरि निकिरी करे जीअं जो सिरे हुसैन ते नज़र पई आहे निहारे करे चयईं हे अजीब सिर मुबारक आहे जेको पियो त ज़मीन ते आहे पर जंहिंजे चहिरे जो कनेक्शन अर्श मुअल्ला सां ॻंढियो पियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सलात पढ़े को दो। हाँ सुभान रसूल अल्लाह। केॾो न क़ीमती आहे हुसैन मुस्लमान गौर कर केॾो न क़ीमती आहे केॾो न कीमती आहे मुंहिंजो हुसैन तोखे अंदाज़ो ई नाहे या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मकाम हरान ते पहुतुस काथे पहुतुस जी मंज़िल कहिड़ी आहे हरान मकाम हरान ते पहुतुस टी मंज़िल ईसाई पादरिया या यहूदी को राहिबा जेको तौरात ज़बूर इंजील जो आलिम वो फरमाईंदा कदे जो सुबह जो मां बाहर निकरा ॾिसां त दीवार सां भर में सिर मुबारक मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पयो आहे ॾिसी करे दिल में ख़्याल कयो अहिड़ो सुहिणो चोटीअ जे चंड खां वधीक चहिरो मूं ज़िंदगीअ में कोन ॾिठो आहे। मालूम कण ते ख़बर पई ॿुधाइण ॿुधायो त ही कंहिं बाग़ीअ जो सिर आहे निहारे चई मां तौरेत बि पढ़ी आहे ज़बूर इंजील बि पढ़ियो आहे मगर अहिड़े चेहरे जो ज़िक्र बाग़ीअ जे सूरत में कॾहिं बि कोन पढ़ियो आहे। ॿियो त ख़बर हे कंहिंजो हिन कंहिंजे कस्टडी में आहे ख़बर पई त खोनी जे कस्टडी में आहे चवण लॻो ॻाल्हि ॿुधो भला अॼोकी राति मूंखे ॾियो त मां हिन जी सेवा कयां तोखे कोन ॾींदासीं छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लालची हुया उनखे ख़बर हुई त जन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां हेतिरो कीस कयो आहे हे पैसे जा पुट आहिनि ॻाल्हि खे खुटाया अॻिते वधा चई जेतिरा बि पैसा घुरो उन्हनि का डिमांड कई आहे उन्हनि खे पैसा ॾिनई सॼी राति सिरे हुसैन खे हथनि में सोन जे थालनि में खणी बीठो आहे। सुभान अल्लाह। कंहिंखे खणी बीठो आहे गाला गाला कंहिंखे सोने हुसैन मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन वो दिल भी क्या है जिसे मैं समोया नहीं हुसैन बेहतर है वो के जिसे ने खोया नहीं हुसैन। सुभान अल्लाह। कह दो हवा से जाकर अब शोर ना करे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे तय
करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन। वो दिल भी क्या है जिसे में सोया नहीं हुसैन, बेहतर है वो के जिसे में खोया नहीं हुसैन। वह दिल केड़े कम जी थे जे दिल में सुने हुसैन जी मोहब्बत न थे। वह दिल केड़े कम जी थे जेका हुसैन की याद न करे। वह दिल केड़े कम जी थी जेका हुसैन हुसैन न करे। और मुसलमान याद रखी छे, एकड़े पासे कुरान करीम के रख, एकड़े पासे फरमान मुस्तफा के रख, इन्हीं के आडो रखंदे बाद में भी तो के खबर पवंदी तो हुसैन केडो न कीमती है। बेशक सुभान अल्लाह, हुसैन केडो न कीमती है। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कया चढ़ी आई ज़हन जे मथा अल्लाह जे कुरान जी तिलावत करे वठा। अल्लाह फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो मां अल्लाह खरीदारी कंदो हा, मोमिनन का खरीदारी कंदो हा, उन्हनि जो जानियो खरीद कंदो हा, उन्हनि जा माल खरीद कंदो हा। मौला मोमिनन जो जानियो खरीद करे, मोमिनन जा माल खरीद करे, उन्हनि खे छा ॾींदो हा? बेनियाज़ रब फरमायो जन जो जानियो ऐं माल खरीद कंदो हा, मां अल्लाह उन्हनि खे जानन ऐं मालनि जे एवज़ जन्नत ॾेई छॾींदो हा। अल्लाह जन्नत ॾियण जो ऐलान कुरान में फरमायो। मुझे मुस्तफा करीम अमली तस्वीर करे ॾेखारी। मुझे महबूब मुस्तफा ऐलान फरमायो अबू बकर तू जन्नतिया, उमर तू जन्नतिया, उस्मान तू जन्नतिया, अली तू जन्नतिया। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा सहाबा के अशर मुबशरा के बिशारत ॾेई ॿुधायो तू जन्नतिया। लेकिन हिकिड़ो सवाल जेको ॿुधाइण थो चाहियां, ओ मेमण ॻोठ वारा नौजवान, ख़ासि करे नौजवान गौर कजा। अल्लाह कुरान में ऐलान कयो जन्नत उन जी आहे जंहिं जान कुर्बान कई, जन्नत उन जी आहे जन माल कुर्बान कयो, जन्नत उन जी आहे जन राति ॾींहं नमाज़ूं अदा कयो, जन्नत उन जी आहे जन रोज़नि में गुज़ारियो, जन्नत उन्हनि जी आहे जन हज कया, जन्नत उन्हनि जी आहे जन इंसाननि जी ख़िदमत कई, जन्नत उन्हनि जी आहे जन जानियूं कुर्बान कयो। लेकिन हिकिड़े मिंट जे लाइ जवाब ॾे, इहा ॻाल्हि त सम्झ में अचे वई, जन्नत उन्हनि जी जन सभु कुझु कयो। लेकिन हिकिड़े मिंट लाइ थके दिमाग़ सां जवाब ॾे, मुंहिंजे मुस्तफा ऐलान कयो तू बि जन्नती, तू बि जन्नती, तू बि जन्नती। हुज़ूर ॾहनि खे जन्नत शर्म मुबशरा के सहाबा के ॾहनि खे जन्नत जी टिकट ॾिनी। लेकिन हिकिड़ो जवाब ॾे, मुंहिंजे करीम मुस्तफा उन्हनि ॿिनि जवाननि खे जन जे मथां अञा नमाज़ बि फर्ज़ कान थी आहे। सुभान अल्लाह। सोच सोच, एकड़े पासे कुरान जी आयत रखम, ॿिए पासे मुस्तफा करीम जो ज़ुबान तो रखां। तवज्जो कर, साम्हूं ॿिन्ही खे रखो। रब चयो जन्नत ॾियण वारो मां, जन्नत चाहण वारो मां, विरहाइण वारो मुंहिंजो मुस्तफा। जन्नत उन्हनि खे मिलंदी आहे जेके जानियूं ॾींदा आहिनि, ॻाल्हा ॻाल्हा जेके जानियूं ॾींदा आहिनि, जन्नत उन्हनि खे, जेके माल ॾींदा आहिनि, जन्नत उन्हनि खे, जेके नमाज़ूं पढ़नि, जन्नत उन्हनि खे, जन हज कया, जन्नत उन्हनि खे, जन रोज़ा रखिया, जन्नत उन्हनि खे, जन जंग जा मैदान हलाया, जन्नत उन्हनि खे। लेकिन हेॾे त अजीब निज़ाम आहे, उन्हनि खे त जन्नत मिली आहे जॾहिं हसन ऐं हुसैन जो वारो आयो आहे। मुंहिंजे करीम मुस्तफा जे पाक कलाम ॾे निहार, मुंहिंजे मुस्तफा करीम निहारे फरमायो केॾे निहारियो जो हिकिड़ो हसन ॾे ॿियो हुसैन ॾे ॻाल्हाए, केॾे निहारियो हसनैन करीमैन ॾे निहारियो। चलते अञा नमाज़ बि फर्ज़ कान थी आहे, अञा रोज़ो बि फर्ज़ कोन थियो आहे, अञा हज बि फर्ज़ कोन थियो आहे। मासूम ॿार नमाज़ पढ़ंदो आहे, सवाबु अबे अम्मा खे मिलंदो आहे। मासूम ॿार हज कंदो आहे, सवाबु अबे अम्मा खे मिलंदो आहे। मासूम ॿार नेकी कंदो आहे, सवाबु अबे अम्मा खे मिलंदो आहे। मासूम ते मुंहिंजा दोस्त जंग में वञण फर्ज़ कोन्हे, मासूम जंग कोन कंदो आहे। लेकिन जवाब ॾे, न की नमाज़ फर्ज़ आहे, न की रोज़ो फर्ज़ आहे, न की हज फर्ज़ आहे, अञा फर्ज़ियत थी बि कोन्हे का। मुंहिंजो मुस्तफा चवे सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन। सुभान अल्लाह। या
रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 4000 टे दफ़ा चो हैदरी याद हैदरी याद छो त या छो त सोणे अलीअ जे नाले सां घणो कुझु ज़ाहिर थी पवंदो आहे। मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी पहचान थींदी आहे। अज़ीज़ा ने मंज़रा गौर कर, मुमण ॻोठ रखण वारा ज़रा गौर कर। जन्नत जंहिं जंहिं कम जे एवज़ मिलंदी आहे उन्हनि मां अञा कोई बि कमु हिते कोन थियो आहे। मुंहिंजो हसन सुहिणो बि मासूम आहे, मुंहिंजो हुसैन सुहिणो बि मासूम आहे। अञा ॿई बुलूगत ते न पहुता न मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत न पर जन्नत जी सरकारी ॾिनी आहे। ॻाल्हि छा ॾिनी आहे? सरदारी गाला छा ॾिनी आहे? हाणे थोरो सिन खे हाज़िर कजा। अल्लाह जो क़ुरान फरमाए रहियो आहे जन्नत उन्हनि खे मिलंदी आहे जेके जानियूं ॾींदा आहिनि। अञा त हुसैन हसन जान कान ॾिनी आहे। जन्नत उन्हनि खे मिलंदी आहे जेके माल ॾींदा आहिनि। मुंहिंजे हसन हुसैन अञा माल कोन ॾिनो आहे। होॾां ज़ाते मुस्तफ़ा आहे। ज़ाते मुस्तफ़ा अहिड़ो अमीन आहे, अहिड़ो सादिक आहे जो मुस्लमान त छा पर यहूदनि खे मुशरिकनि खे बि अमानत रखणी आहे। ॿिए हंधि न रखंदा आहिनि, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम वटि रखंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे अहिड़ो सादिक दुनिया में न आहे। उन्हनि खे ख़बर आहे अहिड़ो अमीन दुनिया में न आहे। जेके मुशरिक बि चवनि अमीन आहे, जेके यहूदी बि चवनि अमीन आहे, अहिड़ो अमीन अहिड़ो सादिक दुनिया में न आहे। उहो मुंहिंजो मुस्तफ़ा अमानत में ख़यानत करण वारो बि न आहे। जवाब ॾे, अमानत में ख़यानत करण वारो बि न आहे, अमानत में ख़यानत करण वारो बि न आहे। सुभाणे मुस्तफ़ा मां हुक्म ख़ुदा जो हलंदो आहे। ओ चई ॾे त मुंहिंजे करीम रब फरमाए मुस्तफ़ा मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा दुनिया खे ॿुधा, दुनिया जो दस्तूर आहे जंहिंजी मिल्कियत हूंदी आहे दोस्तनि खे तोहफ़ो ॾींदो आहे, पंहिंजी मिल्कियत पंहिंजे बचड़नि खे ॾेई छॾींदो आहे। दोस्तनि खे छा ॾींदो आहे? दोस्तनि खे छा ॾींदो आहे? जेकॾहिं तव्हां मां कंहिं मेमण भाउ जो 1000 या 100 एकड़ ज़मीन आहे, दोस्त खे 2 एकड़ गिफ्ट ॾेई छॾींदो, मर्ज़ीअ जो मालिक आहे। 3 एकड़ गिफ्ट में ॾे, मर्ज़ीअ जो मालिक आहे। 5 एकड़ गिफ्ट में ॾे, मर्ज़ीअ जो मालिक आहे। पर जेका पोइ हिते 900 एकड़ बचंदी उहा कंहिंजी आहे? जो बचड़नि जी आहे। कंहिंखे ॾींदो? जवाब ॾे। बचड़नि खे कंहिंखे ॾींदो? जवाब ॾे। ॾींदो केरु आहे? जो जेको मालिक हूंदो आहे। बेशक गला गला ॾींदो केरु आहे? जो जेको मालिक हूंदो आहे। हिकिड़े जुमिले में ईअं मूंखे चवण ॾे जन्नत जे ठाहण वारो ख़ुदा मालिक मुंहिंजो मुस्तफ़ा। लेकिन ॿिए जुमिले में मूंखे ईअं चवण ॾे मां वरी क़ुरान करीम जे आयत खे यादि रखां। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वतिलकल जन्नतुल लती उरिस्तमुहा बिमा कुंतुम तअमलून। सुभान अल्लाह। अल्लाह कुरान में चवे ही जेका जन्नत इन जो मां वारिस बनायो आहे। छा बनायो आहे? वारिस। इन जा मां वारिस बनाया आहिनि। लेकिन वारिस छा जे एवज़ बिमा कुंतुम तअमलून, उन्हनि जेके अमल कया आहिनि उन्हनि जे एवज़ वारिस बनाया अथमि, मालिक बनाया अथमि। अञा हसन हुसैन अमल त कोन कयो आहे। तूं क़ुरान ॾे निहार। जन्नत मिलंदी आहे वारिसीअ जे एवज़, जन्नत जी वारिसी मिलंदी आहे अमलनि जे एवज़। अञा त निमाज़ रोज़ा ज़कात सभु रहिया पिया आहिनि, हज रहिया पिया आहिनि, एॾो वारिसी मिली रही आहे। चई ॾे त दुनिया खे ख़बर पवे या न पवे, हसन हुसैन दुनिया में पोइ आया, पंहिंजे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा में मुआहिदो थियो आहे। सुभान अल्लाह। हदीस जो हवालो ॾियो या अञा क़ुरान करीम जी ॿी आयत बि पढ़ी वठो। अल्लाह ताला ॿी आयत क़ुरान करीम में फरमायो वतिलकल जन्नतुल लती नूर सुमने फातिना मन कान तकिया। ॿी आयत पढ़ा सुम हे जन्नत जी रुकी वारिसी न आहे। तोखे त अली वारिस चवण ते तकलीफ़ थी अचे। मुस्लमान ईअं न कर, मुस्लमान ईअं न कर। ख़ुदा जे क़ुरान खे निहार। जन्नत जा वारिस बि वतिलकल जन्नतुल लती नूर सुमने फातिना कान तकिया। अल्लाह फरमायो पंहिंजे बांधन मां जेके परहेज़गार आहिनि मां जन्नत जा वारिस करे छॾिया आहिनि। ॿी क़ुरान जी आयत ॿुध वअौरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। ई जन्नत न पर रब चयो त हिन किताब जो वारिस बि मां पंहिंजनि बांधन खे करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। कंहिंजो वारिस?
ॻाल्हाए सही कंहिंजो वारस हिकिड़े चुगले में ॾाढो मुकायां थो क़ुरान चयो त जन्नत जो वारस मां नेकोकारन खे करे छॾियो आहे क़ुरान चयो त मां अल्लाह फरमायो क़ुरान में त हिन किताब जो वारस बि मां कंहिंखे कयो आहे وأورثنا الكتاب الذي نصفينا من عبادنا पंहिंजे पालण मां जंहिंखे मूं चूंडियो आहे हिन किताब जो वारिस करे छॾियो आहे हाणे मुंहिंजो दोस्त मूंखे जवाबु ॾे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा छा फरमायो त हे क़ुरान ऐं मुंहिंजी आल कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि कोन थींदा हुज़ूर फरमायो कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि कोन थींदा जे पीढ़ी त मां हिते पीढ़ी तोखे टाइम पूरो करे ॾियां तुंहिंजा 12:30 थी विया तुंहिंजा 2 कलाक पूरा थी विया लेकिन अञा 10-15 मिंट तोखे ईअं कोन छॾींदुमि छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा घणियूं कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि चङी त ॻाल्हियूं ॿुधाईं चई त कसीदो ॿुधाईं चई त नात ॿुधाईं जीअं चङी थी करे ॾेखारी सुभान अल्लाह स्पीड इहा ई हलंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पक्की ॻाल्हि आहे सुभान अल्लाह खुदा जी कुदरत में हादिसो कोन थींदो गला गला खुदा जी कुदरत में हादिसो कोन थींदो मां बि ॾिसां 2 कलाक गुज़रिया आहिनि बेमुणनि जे ॻोठ में अचण वारी जमायत तव्हांखे बि सलाम आहे 2 कलाकनि में कख बि कोन चिरियो आहे पर मां सां अल्लाह जो कख बि कोन चिरियो आहे इहा तव्हांजी मोहबत आहे इहा ई मोहबत तव्हांखे जन्नत जी टिकट सुभान अल्लाह इन कलाकनि ताईं हीअं करे पीहण उते नज़र जो पीही वञण इहा मज़ाक न आहे जो इहा निगाह मुस्तफ़ा आहे जॾहिं उहा थधिड़ी हीर लॻंदी आहे जॾहिं रहमत वारी हीर खुलंदी आहे तॾहिं त आशिक़नि जी ईद थींदी आहे जिस्म हिते मोमिननि जे ॻोठ में हूंदो आहे दिलि चओ त मदीने पाक में वई सुभान अल्लाह आशिक़ सदाईं चवंदा आहिनि हुजे रमज़ान मदीने में हुजा हुजे रमज़ान मदीने में हुजा सजण जे ते सते वञी रोज़ा रखां हुजे रमज़ान मदीने में हुजा सजण जे ते सते वञी रोज़ा रखां मां अजवा सां उते ज़मज़म सां उते मां अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही फितार रमज़ान में महीने कुछ हिन अब्दुल गनी को रमज़ान में मज़ो कहिड़ो सुभान अल्लाह अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही फितार कया हुजे रमज़ान मां पीही हरम त चंड में रोज़न रखण रखां थी त चंड में आशिक़ जी दुआ है मौला ओ मुंहिंजा मौला रमज़ान जो चंड को गलिन में बिही ॾिसंदो आहे को महल ते चढ़ी ॾिसंदो आहे को जाइ ते चढ़ी ॾिसंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब उहे ॾींहं आण जो रमज़ान जो चंड बि मां मुस्तफ़ा जे हरम में बिही पोइ ॾिसां मां बिही हरम मां विझां थी त चंड में रोज़न रखण रखां थी त चंड में अखियूं ठारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां हुजे रमज़ान मदीने में हुजा सजण जे ते सते वञी रोज़ा रखां मां
अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जहिड़ी फितार मां कयां हुजे रमज़ान सुभान अल्लाह तरावीहूं पढ़ा उते रोज़ रात जो ऐं रियाज़ जन्नत में बिहार रोज़ रात सुभान अल्लाह तरावीहूं पढ़ा उते रोज़ रात जो रियाज़ जन्नत में बिहार रोज़ रात जो जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभिरी अचे होटल में पोइ वापसि मां उतां थियां हुजे रमज़ान मदीने में हुजां सजण जे ते सते पंजी रोज़ा रखां अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान सुभान अल्लाह आखिरी मिसर वेही इत्काफ में सुभान अल्लाह तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत सुभान अल्लाह आशिक़ दुआ थो घुरे त मुंहिंजा मौला महीनो न पर एतिरो हुजां जो चंड बूते ॾिसां त ईद बि यार जे दर ते सुभान अल्लाह वेही इत्काफ में कयां पियो तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत न ग़फ़लत में हुजां सुभान अल्लाह इबादत पियो कयां न ग़फ़लत में हुजां इबादत पियो कयां ख़ुदा जे रहमत में सॼो नमां भरियां हुजे रमज़ान मदीने में हुजां सजण जे ते सते पंजी रोज़ा रखां अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां सरकार जे अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान सुभान अल्लाह इंतहाई स्पीड सां ॿिनि कलाकनि खां वधीक ॻाल्हायो थो सुभान अल्लाह इंसान मुंहिंजे दिमाग़ खे रेस्ट जी ज़रूरत आहे क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयम अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमाए व मिन अन्नास मन यशरी नफ्सहु इब्तिगा अल्लाह फरमाए मुंहिंजे बांधन मां माण्हुनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके जान जे एवज़ रब जे रज़ा लाइ जान ॾेई छॾींदा सुभान अल्लाह जान जे एवज़ जान ॾेई छॾींदा आहिनि कंहिंजे रज़ा जे लाइ रब जे रज़ा जे लाइ ॻाल्हि रहिजी वई लेकिन ॻाल्हि एॾी वॾी आहे पूरी कोन थींदी ज़िंदगी रही त पूरी ज़रूर कंदुमि न त इंशाअल्लाह ताला वरी सफ़र महीने में अब्दुल गनी वटि साकिरो में प्रोग्राम आहे अगर खुदा भलाई कई ऐं घुरियो त दोस्तो बस एतिरो मां ॿुधाईंदो हलां हिंस ॾेई थो वञा नौजवाननि खे नौजवानो गौर कयो तवज्जो कयो ऐं तस्लीम कयो त अल्लाह पंहिंजो सभु नेमतूं महबूब खे ॾिनियूं आहिनि त पोइ शहादत छो न ॾींदो
शहादत छो न ॾींदो असुल राज छो न ॾियण जो नाहे ॾिनी ताहे पर असुल राज को ॿियो हो बस एतिरो चवां जॾहिं मुंहिंजो मदीने जो साईं दुनिया ते अचे पियो रात रड़ियूं कयूं तो मुंहिंजा मौला मुस्तफा मुंह में अचे सुभान अल्लाह त मां शान वारी थियां ॾींहं चयो मुंहिंजा मौला पोइ मां त निधड़ को थी वियुसि महबूब मुंह में अचे त मां मान वारो थियां मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजो महबूब रहमतन लिल आलमीन बेशक महबूब आयो सभिनी खे राज़ी करण जेको सरापा रहमत आहे इन करे मां अल्लाह पंहिंजे कुदरत सां इंतज़ामात थो फरमायां ॾींहं जो ॾींहुं बि हूंदो रात जी रात हूंदी अचण वारी मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात बि हूंदी सुभान अल्लाह ॾींहुं बि हूंदो रात भी होंदी ऊंदाही न होंदी जो रात दावा करे त मुंह में सिज उभिरल न होंदो जो ॾींहुं दावा करे त मुंह में पाक फुटल होंदी न की रात होंदी न की ॾींहुं हूंदो अचण वारी मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात हूंदी सुभान अल्लाह त हाणे हे चूड़ो पोयां ॿुधी छॾ शहादत जा क़िस्म आहिनि घणा क़िस्म आहिनि वरी जो घणा क़िस्म आहिनि दुनिया जे अंदर जेके भी शहादत मिली आ त हिकड़ी मिली आ ब कंहिंखे बि कायनात में अलग अलग कायनात में लेकिन मुझे मुस्तफा के रब उहो ॾिनो आहे जेको कायनात में कंहिंखे बि कोन ॾिनो सुभान अल्लाह जेको कंहिंखे बि कोन ॾिनो आहे उहो ॾिनो मुंहिंजे ख़ुदा पर कंहिंखे अचो महबूब मुस्तफा खे हिकड़ी शहादत सिरिया हिकड़ी शहादत जहरिया हिकड़ी वॾी शहादत हिकड़ी नंढी शहादत जे मुंहिंजो ख़ुदा वॾी शहादत पियो महबूब खे ॾे त नंढी पई रोए जे नंढी पियो ॾे त वॾी पई रोए इंशाअल्लाह ताला ख़ुदा मौक़ो ॾिनो टाइम ॾिनो त खोले ॿुधाईंदुमि ख़ुदा मुंहिंजे मुस्तफा खे ॿई शहादतूं अता फरमायूं आहिनि इब्तिदा किथे थी आहे इंतहा किथे थी आहे ख़ुदा पंहिंजे महबूब जी इहो बि ॿुधाईंदो थो हलां हाणे वञी इमाम बुखारी खोले ॾिसजां मुंहिंजे मुस्तफा दुआ घुरी आहे अन्नी उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया टे दफ़ा मुंहिंजा मौला मूंखे दुनिया में तुंहिंजे नाले ते शहीद कयो वञे वरी मूंखे ज़िंदह कयो वञे वरी मूंखे शहीद कयो वञे वरी ज़िंदह कयो वञे वरी शहीद कयो वञे ईअं कीअं थो थी सघे जो मुस्तफा जी दुआ हुजे ऐं ख़ुदा क़बूल न करे ॻाल्हाए थी सघे थो खुदा का हुआ मुस्तफा जी दुआ त परे आ पर मुंहिंजो महबूब रुगी नमाज जे दौरान अर्श दे निहारे त मुंहिंजो अल्लाह उते जो उते महबूब खे चवे क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा फलन वलियनक क़िबलतन तरदाहा मुस्तफा तुंहिंजो अखियूं खणण मां ख़ुदा ॾिसी रहियो आहे तुंहिंजे दिल जो ख़्याल ॾिसी रहियो महबूब ज़ुल्फन खे मोड़ण तुंहिंजो कमु आहे हमेशह काबू बनाइण तुंहिंजे रब जो कमु आहे सुभान अल्लाह जे महबूब जे इरादे ते काबू ई बदिले छॾियो त शहादत कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे इंशाअल्लाह ताला अगरि ख़ुदा घुरो त ज़रूर ॿुधाईंदुमि तेसिताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूं पंहिंजी सिहत खे ॾिसंदे जहिड़ो हाल हुयो मां पंहिंजो हाल तव्हांजा ॾे पेश कयो अल्लाह ताला सुहिणे महबूब जे सदके सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सब बच्चों वापस कयो हिकड़ी ते ॻाल्हाइण ज़रूरी आहे कादियानी कादियानी अलग अलग कादियानी केरा केरा उन जा अकायद छा आहिनि उन जो ख़्याल छा आहे उन जो सोचो छा आहिनि उन जो नज़रियो छा आहे उन जो मुंहिंजा दोस्त सभु कुझु जॾहिं इन जुमिले ते अचूं था त पोइ मरहूम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टी जे लाइ दुआ निकिरे थी दिलि मां त मुंहिंजा मौला उन जी मग़फ़िरत फरमाइजांइ जो पाकिस्तान जे आईन में कानून में तब्दीली कराए आईन पाकिस्तान में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा नुकात शामिल कई वई त कादियानी काफ़िर बेशक कादियानी काफ़िर
मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के आखिरी नबी न समझण वालो कादियानी जेको आ वो काफरा मुझे महबूब मुस्तफा खातमुन नबीयीन वल मुरसलीन मुझे मुस्तफा का बाद में नबी आयो आ लकी कींदो मुझा दोस्त सजी जिंदगी इन कादियानियत जो मुकाबलो कयो आ त कह कयो आ औलिया अल्लाह कयो आ गला गला कह कयो आ क्रेडिट केर भी पान देखना चाहे लेकिन जेके वलीउल्लाह ने छो त जिथे वलिया उते अलिया बेशक जिथे वलिया उते अलिया जिथे अलिया उते वलिया जिथे अली ना है उते वली ना है जिथे वली ना है उते अली सुभान अल्लाह वनी सजी दुनिया में गोलड़े शरीफ और मेहर अली शाह जवान जेके सरकारी दो आलम अलैहिस्सलातु वस्सलाम मेहरबानी फरमाई जे कादियानी के ललकार दिनी त हलिया सवाल जवाब छा जाहल तू भी कलम ही पनो रख मां भी कलम ही पनो तो रखा तू पंहिंजे चङे मुड़स खे सॾु कर मां मदीने वारे ताजदार खे सॾु थो सुभान अल्लाह कयां छा चवनि मां कलम खे थो चवां लिखो तू जेको पढ़ाई थो चओ त ख़बर पवे त हक़ ते केरा त आयत मुबाहिला याद अचे वई आयत मुबाहिला में जॾहिं मदीने जे मीर खे रब चयो मुंहिंजा मुस्तफा इन बाड़नि खे चओ त तव्हां बि पंहिंजनि खे वठी चओ मां बि पंहिंजनि खे वठी थो अचां पोइ तव्हां बि दुआ घुरो मां बि दुआ घुरां ॾिसो रब दुआ कंहिंजी तो कबूल करे जेको कूड़ो हूंदो उन ते खुदा जी लानत हूंदी वॾा मुंहिंजे मुस्तफा करीम जे बचड़े सैयद मेहर अली शाह गोलड़े शरीफ वारे बि देर कान के फरमायो कलम के हुक्म कयो कागज़ के हुक्म कयो एॾा ज़ुबान गोलड़े शरीफ वारे जी चुरी रही आहे कलम पाणी ख़त्म नबूवत जो बयान लिखी रहियो सुभान अल्लाह क्रेडिट औलिया अल्लाह के मुझे मदीने वाले मीर जे सदके अल्लाह दे छडियो इंशाअल्लाह ताला खत्म नबूवत जा मुझा दोस्त अजीज तहफ्फुज़ करने वाला कल भी मौजूद हुआ आज भी मौजूद है क़यामत ताईं रहंदा ए शेर चई मां तो बदला दो गुस्ताख नबी को गैरत मुस्लिम जिंदा है बदला दो गुस्ताख नबी को गैरत सुन्नी जिंदा है अपने नबी पे मर मिटने का जज्बा अरे कल भी था और आज भी है अपने नबी पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है सुभान अल्लाह जिस्म में हिम्मत को नहीं रहना सोनी सूरत के जवाब जो मुझे वस में कोई ये जवाब दे दिल के अगर कबूल को नहीं करे जट खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो सुभान अल्लाह जट खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती का कोठों में मदीने जो कई धरती का कोठों में मदीने जो जदे खोयो ज़मीन दे पियो अली असे गरजे सीने जो कई धरती दा
तो मेहमान मदीने जो रंग राहे खुदा में नहीं वडेरा सफर कन प्यार रत राहे खुदा में नहीं वडेरा भी सफर कन प्यार ये नजरो मुसाफिरो सैयदन जे सफीने जो हेरा कोई तोरन जो मासूम अली असगर हेरा कोई तोरन जो मासूम अली असगर जिस्म दो तीर कमीने जो जिस्म नरम दो तीर कमीने जो जद खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो कई धरती कुठो मेहमान मदीने जो सुभान अल्लाह।